अस्सलाम वालेकुम, खुश आमदीद भलीकार तव्हां सभिनी खे। ऐं अॼु को ख़ासि ऐं अहम ॾींहुं, यकीनन हीउ ॾींहुं जंहिं ॾींहं जो असांखे तव्हांखे घणो इंतज़ारु हूंदो आहे, उनखां वधीक इंतज़ारु हूंदो आहे उन्हनि माइरुनि खे, इंतज़ारु हूंदो आहे उन्हनि भाइरुनि खे, ऐं इंतज़ारु हूंदो आहे उन्हनि इलाइक़े वासियुनि खे जिन जे ॻोठनि में, जिन जे शहरनि में, जिन जे वाहणनि में ऐं जिन जे वेढ़नि में उहे नौजवान जेके फ़ख्र सां जिन सिंध पुलिस जॉइन कई ऐं उनखां पोइ उनजो हिकिड़ो ख़्वाबु, हिकिड़ो ड्रीम हूंदो आहे ऐं ज़िंदगी जो हिकिड़ो मक़सदु बणिजी वेंदो आहे त काश अलाह पाक असांखे शहीद करे ऐं शहादत जी मौत नसीबु करे। सलाम उन्हनि माइरुनि खे, सलाम उन्हनि पेरनि खे ऐं सलाम उनजे हौसले खे, हिमत खे, उनजी बर्दाश्त खे ऐं सलाम सिंध पाकिस्तान जे उन पुलिस जे जवाननि खे जिन शहादत माणी। 4 अगस्त 2016 यकीनन मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स ते सिंध पुलिस जी हीअ कैंपेन, जंहिंमें अवां पुलिस जवाननि जूं क़ुर्बानियूं, पुलिस फोर्स जी रेस्पेक्ट ऐं उन सां गॾु गॾु पुलिस जेका असां सां क़दम ब क़दम गॾु आहे। यकीनन जेकॾहिं सिंध पुलिस जी ॻाल्हि कजे या पाकिस्तान में ओवरऑल सॼी पुलिस जी असीं ॻाल्हि कयूं त उहा लिकियल छिपियल न आहे, उहा का ढकियल न आहे त उन जूं क़ुर्बानियूं, उन जूं महिनतूं ऐं उन जूं महिनतुनि जे सिले में अॼु असां सिविल सिटीज़न, आम माण्हू सुख जो साहु खणूं था, घरनि खां ॿाहिरि वञूं था, कराची जहिड़े शहरनि में रातियुनि जो ॿाहिरि रहूं था, होटलनि ते वञूं था, खाधा पीता पंहिंजी फैमिली सां रिलैक्स थी करे खाऊं था, एंजॉय कयूं था, जेको मिसाल पाकिस्तान जो पूरी दुनिया में हुयो त ही शहर, कराची शहर लाइटुनि जो शहर, हिन शहर में माण्हू आम पब्लिक राति जो देरि ताईं जाॻंदी आहे त इहो क्रेडिट मूं आम माण्हू ॾे कोन्हे, तव्हां ॾे कोन्हे, इहो क्रेडिट आहे त आहे सिंध पुलिस जे उन्हनि जवाननि ॾे जिन जी हिमत, जिन जी महिनत ऐं जिन जी ड्यूटी जे करे असां तव्हां सेव आहियूं। ऐं उन सां गॾु गॾु असीं इन खुली हवाउनि में, फ़िज़ाउनि में हर शइ जो मज़ो वठूं था, पर उनजे पोयों जेकॾहिं हथ आहिनि ऐं उनजे पोयों जेका सिक्योरिटी आहे, उनजे पोयों जेको शहर जो अमन अमान आहे या पंहिंजे मुल्क खे अमन अमान में संवारण ऐं असांजी तव्हांजी हिफ़ाज़त करण में पाकिस्तान पुलिस, सिंध पुलिस जो वॾो क्रेडिट आहे। 4 अगस्त 2016 अॼु योम शुहदा आहे ऐं अॼोको ॾींहुं जानसारनि जे नाले आहे। पुलिस जा उहे नौजवान, पुलिस जा उहे जानसार, पुलिस जा उहे शहीद जिन पंहिंजी ज़िंदगी जी क़ुर्बानी ॾेई तव्हां ई असांखे सुख जे साह खणण जे क़ाबिल कयो। अॼु जेको बि असीं ॻाल्हाईंदासीं, जेको बि असां डेडिकेट कंदासीं ऐं ख़राजी अक़ीदत पेश कंदासीं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पुलिस जे उन जवाननि खे जिन शहादत जो रुतबो माणियो। इन शहादत जे रुतबे में इन्हनि सभिनी खे ख़राजी अक़ीदत पेश करण लाइ अॼु सिंध टीवी जे हिन स्टूडियो में असांखे जॉइन कयो आहे। कंहिं बि तारुफ़ जा मोहताज न आहिनि। जॾहिं बि कैमरा उनजे तरफ़ मूव थींदी आहे ऐं उनजो चहिरो स्क्रीन ते ईंदो आहे त तव्हां असां सभु सिंध जी आम पब्लिक, पाकिस्तान जी पब्लिक उनखे सुञाणण में का देरि नाहे कंदी। डॉक्टर जमील असां सां गॾु आहिनि। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम, DIG आहिनि पाण ऐं वेलकम चवंदा तव्हांखे, ख़ुशि आमदीद चवंदा तव्हांखे। आपसे उर्दू में बात करूँगा वक्फन वक्फन, आपसे सिंधी में भी बात करता हूँ। सिंधी पूरी समझ आती है और लेकिन कोई गलती ना करूँ सिंधी बोलने की कोशिश में तो मैं उर्दू में जवाब दूँ। कोई इशू नहीं सर, और अगर आप गलती करेंगे तो शायद आपको वो वर्ड हमेशा के लिए याद हो जाएगा। ठीक है सर, वेलकम, खुश आमदीद आपको। माशाल्लाह रमज़ान में भी आपसे प्रोग्राम में आपको तकलीफ दी थी और वो भी प्रोग्राम बड़ा यादगार रहा क्योंकि वो भी प्रोग्राम स्पेशल था हमारा। तो आज का प्रोग्राम तो मैं कह रहा हूँ मेरी लाइफ का स्पेशल प्रोग्राम है जो मैं आज कंडक्ट कर रहा हूँ, जो मैं आज प्रोग्राम कर रहा हूँ, और मैं खुद को खुश नसीब समझूंगा कि मुझ जैसा नाचीज़ उन शहीदों पे कुछ अल्फाज जो मेरी नॉलेज है, जो मेरा इल्म है, उस पर बात करेगा। तो सिंध टीवी के स्टूडियो में आज 4 अगस्त स्पेशल दिन है हमारे लिए, आपके लिए, ख़ास तौर पे आप लोगों के लिए, क्योंकि आप ज़्यादा क्लोज़ फोर्स के साथ रहे हैं, आप उनको हेड भी करते हैं, आप लीड भी करते हैं, तो आपको ज़्यादा एहसास भी होगा, आपको ज़्यादा मालूम भी होगा। कैसा लग रहा है आज के दिन हमारे साथ बैठ के आपको सिंध टीवी के स्टूडियो में? मेरे लिए तो ये एक ऑनर का मुकाम है कि आपने मुझे इस दिन के हवाले से अपने इस प्रोग्राम में इनवाइट किया और मुझे बड़ी खुशी है कि अब फॉर्मली 4 अगस्त को यौम शुहदाए पुलिस के तौर पे मनाया जाना शुरू कर दिया गया है।
ये बहुत पहले हो जाना चाहिए था। बिल्कुल। और इस दिन शायद आपके इल्म में हो, हमारे एक बहुत ही आला पुलिस ऑफिसर, बहुत ही नाइस शख्स सिफत गयूर साहब शहीद पेशावर में हुए थे। वो कमांडेंट फ्रंटियर कांस्टेबलरी थे और वो ऑफिस आ रहे थे तो एक ट्रैफिक के सिग्नल पे एक सुइसाइड बॉम्बर ने उनकी गाड़ी के करीब अपने आप को एक्सप्लोड किया था। और उसके बाद से ये डिमांड चल रही थी कि इसको डिक्लेयर किया जाए, जो कि अब फाइनली हो चुका है। और इसके हवाले से प्रोग्राम का जो इनेकाद है वो बड़ा काबिल तहसीन है और मुझे बड़ी खुशी है कि इससे जाने वाले तो वापस नहीं आ सकते, लेकिन उनको हम एक अच्छे तरीके से याद ज़रूर करते हैं। बिल्कुल सर, यहाँ से कंटिन्यू करेंगे। और आपके साथ साथ हमें ज्वाइन किया है वो भी पर्सनालिटी किसी तारीफ़ की मोहताज नहीं है, यकीनन आप और हम उनको ज़्यादा जानते हैं। बड़ा गहरा ताल्लुक़ है हमारा उनसे, क्योंकि जब भी ऐसे इश्यूज़ होते हैं तो हम उनको जब भी कॉल करते हैं वो बिला तकल्लुफ़ हमें टाइम देती हैं। और यकीनन लास्ट कुछ दिन पीछे अगर जाएँ रमज़ान शरीफ में, तो हमारे साथ उन्होंने प्रोग्राम में शिरकत की थी और बड़ा यादगार प्रोग्राम रहा उनके साथ। एसपी सिटी मैडम शैला कुरैशी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम खुश अस्सलाम। आमदीद। थैंक यू सो मच, आपने आज मौका दिया और इतने अजीम दिन का आपने इनेकाद किया। इसको हम सेलिब्रेट कर रहे हैं पुलिस के लिए, चूँकि हमारी जो पुलिस है वो बहुत ज़्यादा डिप्राइव्ड है इस चीज़ से कि उन्हें अप्रिशिएट किया जाए। जितनी ज़्यादा वो सर्विस डिलीवरी करते हैं तो उस हवाले से उनको अप्रिसिएशन का भी एक दिन मुख्तस किया गया। इसके लिए हम आपके बेहद मशकूर हैं। और मुझे आपके कुछ टैग लाइन क्या, बल्कि आपके कुछ वर्ड्स मुझे याद है जो रमज़ान में आपने शेयर किए थे। जी। तो आई एम द लकी पर्सन कि मैं दोबारा आपके साथ प्रोग्राम कर रहा हूँ। ऐं उन सां गॾोगॾु ॿी पर्सनैलिटी जेका सिंध पुलिस सां उनजो ताल्लुक़ु आहे, यकीनन तव्हां या असां उनखे घणो सुञाणींदा आहियूं, छो त असां उन्हनि खे जॾहिं जॾहिं असां कॉल कई आहे पंहिंजे स्पेशल इवेंट्स में या प्रोग्राम्स में, ओकेशन में, ख़ासि अॼोको ॾींहुं जेको स्पेशल ॾींहुं आहे, जेको डेडिकेट आहे ओवरऑल सिंध जे पाकिस्तान जे पुलिस जे उन्हनि जवाननि खे जिन शहादत माणी ऐं उन खां पोइ इहो एॾो वॾो रुतबो अलाह पाक उनजे नसीब ऐं मुक़दर में लिखियो, पंहिंजी माउ जी दुआउनि सां, पंहिंजे पीउ जी दुआउनि सां ऐं असां तव्हां सभिनी दुआउनि सां। हिन वक़्तु असां सां गॾु मौजूदु आहिनि फैज़ुल्लाह कुरैशी साहब। अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरियत सां आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक, फर्स्ट क्लास, बिल्कुलु एवर। थैंक यू वेरी मच बीइंग हियर। ऐं अॼु ख़ुशी पई थिए त हूअं कॾहिं कॾहिं प्रोग्राम थींदो आहे त कॾहिं का बि हिकिड़ी पर्सनैलिटी हूंदी आहे, पर टे पर्सनैलिटीज़ आहिनि ऐं एडवांस में पुलिस खां त मां माज़रत न ई करे थो, का बि कमी पेशी थिए, का ग़लती थिए त मां माज़रत थो करे सघां एडवांस में। ऐं का नॉलेज में का कमी हुजे, तव्हां सां वेहण जो मक़सदु इहो आहे त नॉलेज में इज़ाफ़ो बि थींदो ऐं जेका अॼु ख़राज अक़ीदत पेश कयूं पिया पुलिस जे उन सभिनी जवाननि खे, त इहा बाइस फ़ख़्रु आहे त तव्हां जहिड़ा पुलिस अफ़सर्स आहिनि जेके उन सभिनी खे ख़राज अक़ीदत पेश कंदा आहिनि। उनजा पेरेंट्स जॾहिं हीउ प्रोग्राम ॾिसंदा त यकीनन उनजा थक लही पवंदा। उहा DI जमील साहब वांगुरु, डॉक्टर साहब वांगुरु त उहे जवान त वापसि कोन ईंदा, पर ॻाल्हि रहिजी वेंदी आहे, ज़रूरु यादूं ज़रूरु रहिजी वेंदियूं आहिनि। ऐं हीअ पुलिस फोर्स उहा फोर्स आहे जंहिं वर्दीअ में हिकिड़ा पोलाइट, सॉफ्ट, प्यारु करण वारा इंसान आहिनि ऐं निहायत रहमदिल इंसान आहिनि। जेतिरी असीं इन जी रिस्पेक्ट कंदासीं ओतिरी मुआशिरो, ओतिरो ई शहर, ओतिरो ई मुल्क तव्हांजी असांजी इज़त कंदो। जेकॾहिं असां पंहिंजी फोर्सिस जी रिस्पेक्ट कंदासीं त यकीनन तव्हां असां हिकु ॿिए जी रिस्पेक्ट कंदासीं। हिननि फोर्सिस जे करे, पुलिस जे करे तव्हां इहे असां अॼु सेफ आहियूं ऐं दुनिया में फ़ख़्र सां ॻाल्हाए सघूं था, चई सघूं था त असां वटि हिन वर्दी में उहे महिनत कश, उहे ॾींहं राति जाखोड़ींदड़ पर्सनैलिटीज़ आहिनि जेके तव्हांजी असांजी हिफ़ाज़त कनि थियूं, असांजी स्टेट जी हिफ़ाज़त कनि थियूं, असांजे मुआशी जेके ज़रिया आहिनि उनजी हिफ़ाज़त कनि थियूं, उन सां गॾु गॾु जेके असांजा नेचुरल रिसोर्सिस आहिनि उनजी हिफ़ाज़त कनि थियूं। असांजे बॉर्डर्स ताईं इवन कंहिं हद ताईं फोर्सिस हिक ॿिए खे सपोर्ट बि कंदियूं आहिनि। जेकॾहिं असांजी पाकिस्तान आर्मी बॉर्डर्स खे सपोर्ट थी करे, कवर थी करे, त हीअ फोर्स असां तव्हां सभिनी खे कवर थी करे। त हिन जे करे अॼोको ॾींहुं 4 अगस्त जेको स्पेशल ॾींहुं आहे ऐं हिन ॾींहं ते DI जमील साहब सां हिकिड़ो नंढो एक छोटा सा क्वेश्चन है सर मेरा। चलिए फाइनली आज आप और हम और इंशाअल्लाह ताला हर साल 4 अगस्त एक यादगार दिन रहेगा और अकीदत वाला दिन रहेगा। जब आप जहाँ भी आपकी पोस्टिंग होती है उस इलाके में, उस एरिया में, उस टाउन में, उस सिटी में, जब आपको पता पड़ता है कि कोई जवान शहीद हुआ है, फीलिंग्स क्या होती है? सच्ची बात तो ये है कि पहले तो एक शौक होता है, एक दुख होता है, बिकॉज़ वो जिस भी रैंक का जवान हो वो एक फैमिली से बिलोंग करता है। उसकी अपनी भी फैमिली हो सकती है, अगर वो मैरिड नहीं है तो उसके पेरेंटल फैमिली है, तो डिसअपियर तो वो फिज़िकली हो जाता है ना इस दुनिया से। एग्जैक्टली। और ये एक ऐसा बड़ा लॉस है जिसकी कमी उसकी फैमिली के लिए कोई भी पूरा नहीं कर सकता, कोई और रिश्ता
उस रिश्ते की कमी पूरा नहीं कर सकता। महकमे के लिए भी लॉस होता है कि उसका एक वैल्यूबल एहलकार जो है वो इस दुनिया से रुखसत हो जाता है। लेकिन फिर उसके साथ साथ ये चीज़ भी जहन में आती है कि हमारा काम ऐसा है, नेचर ऑफ जॉब ऐसी है कि इसमें ये ख़तरात शामिल हैं, ये जॉब हैज़र्ड्स हैं, और जो हालात हैं ख़ास तौर पे कराची के, जो हम वॉर ऑन टेरर लड़ रही हैं, जिस तरह मुख्तलिफ बड़ी पोटेंट किस्म की टेररिस्ट ऑर्गेनाइजेशंस के साथ हमें डील करना पड़ रहा है, तो ये किसी के साथ किसी भी वक्त हो सकता है। हमारा अकीदा तो ये है कि इससे बड़ा मुकाम किसी को पब्लिक सर्विस में मिल नहीं सकता, और शहीद के दर्जात के बारे में मैं क्या कहूँ, सब उससे आगाह हैं। लेकिन उसकी फैमिली के लिए जो है एक बड़ा लॉस ये होता है, और महकमा, लोग, मीडिया उसके लिए जो भी करे, वो जो लॉस उसकी फैमिली का है वो कभी पूरा नहीं होता। हम कोशिश करते हैं कि तमाम अहम दिनों पे अपने शोहदा की फैमिलीज़ के साथ इन टच रहें। हम फंक्शंस करते हैं मुख्तलिफ NGOs के साथ मिल के, उनको तोहफ़े तहाइफ देते हैं, उनके घरों को विज़िट भी करते हैं। बट स्टिल एज ए सेड, जो फैमिली का एक पर्सनल लॉस है वो कभी पूरा नहीं होता। और मेरा ख्याल है कोई भी शख्स पब्लिक सर्विस करते हुए इससे बड़ी कुर्बानी दे नहीं सकता, जो अपना खून बहा दे, जो अपनी जान इस मुल्क के दुश्मनों से लड़ते हुए दे। उससे बड़ी ड्यूटी क्या है, उससे बड़ी कुर्बानी क्या है, और एक जिंदा इंसान इससे बढ़ के क्या कर सकता है। अमर हो जाता है सर, अमर हो जाता अमर कर देता exactly. है। फैज़ुल्लाह कुरैशी साहब यकीनन अवाम मुख्तलिफ़ एरियाज़ में जॉब कई आहे, ड्यूटी या फ़राइज़ सर अंजाम ॾियो था पिया। कॾहिं को अहिड़ो वाक़ियो पेश आयो हूंदो जो तव्हांजी सरबराही में, तव्हांजी लीडिंग में, जिते तव्हां जॉब कंदा हुजो, हुते को जवान शहीद थियो हुजे, फीलिंग्स DIG डॉक्टर जमील साहब ॿुधाए छॾियूं। छा लॻंदो आहे जॾहिं उनजा पेरेंट्स सां तव्हां साल खां पोइ कॾहिं मुलाक़ात थिए थी, 2 सालनि खां पोइ मुलाक़ात थिए थी, त उहे ई सदमे में हूंदा आहिनि, उन ई शौक़ में हूंदा आहिनि, छो त ख़ुशी बि हिकिड़ी आहे, शहीद शहादत हिकिड़ी वॾी ख़ुशी बि त आहे न, त भई जेके माण्हू जी दुआऊं आहिनि, ख़ासि तौर फोर्सिस में जेके माण्हू कमु कंदा आहिनि, दुआ हूंदी आहे त अलाह पाक असांखे शहीद करे या शहादत जो मौत नसीब करे। उनखां पोइ जॾहिं उनजे पेरेंट्स सां तव्हां मिलो था, त छा उहे अॼु बि उन ॾुख जी लहर में हूंदा आहिनि, उन सदमे में हूंदा आहिनि? लाज़मी अदा शुरू में तो बिल्कुल फील थिए थो। लाज़मी पहिरें ॾींहुं जीअं पुलिस जो प्रोसीजर आहे त शहीदी नमाज़ जनाज़ा थींदी आहे, ऐं जेको सेरेमोनियल जो गार्ड ऑफ ऑनर ॾिनी वेंदी आहे, IG साहबान सीनियर ऑफिसर ईंदा आहिनि, उते मिलंदा आहियूं। डेफिनेटली पहिरियों जेको पॉइंट हूंदो आहे, ये जेको पहिरियों टाइम हूंदो आहे, उनमें लाज़मी अफ़सोस ऐं ग़म सभु माण्हू महसूसु कंदा आहिनि, असां महसूसु कंदा आहियूं। पेरेंट्स डेफिनेटली जेका उनजा वालिदैन हूंदा या ॿार हूंदा, फैमिली हूंदी आहे, उहो लाज़मी उनखे महसूसु करे थी, हिन में को शक न आहे। लेकिन जीअं DI साहब चयो त हर ईद ते असांजी मुलाक़ात थींदी आहे फैमिली सां, हर ईद ते, हर त्योहार ते को वॾो फंक्शन हूंदो आहे त असां हिननि जे शोधा जी फैमिली खे घुराईंदा आहियूं। मूंखे जेका ॻाल्हि हिन मौक़े ते चवणु खपे, जंहिंमें वधीक ख़ुशी थींदी आहे, त उन्हनि जी पहिरीं ख़्वाहिश इहा हूंदी आहे त शहीद जा ॿार जेका आहिनि उहे पुलिस खे जॉइन कनि। वाह वाह वाह। ऐं अगरि कंहिं शहीद जा ॿार न आहिनि या उनजी नंढी उमिरि में अञा शादी कुझु अर्सो थियो आहे, ॿार पैदा न थिया आहिनि, त हू कोशिशि कंदा आहिनि त असांजो भाउ या उनजो फैमिली मां को मतिलबु को बि माण्हू जॉइन करे। त उनजी जेका पहिरीं एस्पायरेशन हूंदी आहे, ख़्वाहिश हूंदी आहे त असां पुलिस डिपार्टमेंट खे जीअं पहिरीं सर्व कयोसीं ईअं ई सर्व कंदा रहूं। ऐं माशाल्लाह हिन वक़्तु जेका सिंध पुलिस जी पॉलिसी आहे त अॻे असां हिकु जवान खे हिकिड़ी नौकिरी ॾींदा हुआसीं, हाणे असां पॉलिसी ठही हाणे 2 नौकिरी ॾियूं था। त इहा सभ खां वॾी डिमांड हूंदी आहे। ऐं जॾहिं बि नेक्स्ट टाइम हुन सां मुलाक़ात थींदी आहे फैमिली सां, त उन में को बि अहिड़ी ग़म या अफ़सोस जी ॻाल्हि न हूंदी आहे। सही, बल्कि उहा उनखे वधीक ख़ुशी सां ॿुधाईंदा आहिनि असांखे त असांजो पुटु या असांजो मुंहिंजो मुड़ुसु या मुंहिंजो भाउ फलाणी जॻह ड्यूटी कंदे, फलाणे माण्हू सां मुक़ाबले कंदे शहीद थियो, फलाणे रोड ते शहीद थियो, बिल्कुलु ॿुधाईंदा आहिनि। इहा हिकिड़ी असां लाइ वॾी हिकिड़ी बाइस फ़ख्र आहे। वाह, बाइस फ़ख्र आहे, वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। SP सिटी मैम शेरा, एक शहीद का रुतबा DIG साहब ने बताया, फैज़ुल्लाह साहब ने बताया, आपने भी लास्ट रमज़ान में एक बात की थी कि इस वर्दी के अंदर एक इंसान है। बिल्कुल रेस्पेक्ट बेसिक है हमारा, और बेस है हमारा अपनी फोर्स की रेस्पेक्ट करना। उसके बाद जब एक पुलिस ऑफिसर हो, पुलिस कांस्टेबल हो या वर्दी में वो इंसान जब शहीद होता है, रुतबा तो बहुत बड़ा उसको मिल जाता है। इस दुनिया में भी मिल गया है कि वो उसकी शहादत के बाद दुनिया का हर बंदा उसको याद करेगा, जब भी उसकी बात होगी तो शहीद की लिस्ट में शामिल होगा। आपकी भी उन फैमिली से कभी मुलाकात हुई है? बिल्कुल ऐसा ही है। और जब हमारे यहाँ पुलिस के तकरीबन 2700 से ज़ायद जो जवान हैं वो जाम शहादत नोश कर चुके हैं और इन द लाइन ऑफ ड्यूटी,
और उनकी फैमिलीज से एक एनुअल गेट टुगेदर भी होता है। इसके अलावा तमाम जो अहम वो होते हैं रिलीजियस त्यौहार होते हैं, जैसे अभी ईद गुजरी तो मीठी ईद पर उनके घर गए, उनको जो है वो ईदी आईजी साहब की तरफ से सीनियर अफसरान ने हमारे तकसीम की, उनको जो है वो गिफ्ट्स देते हैं। तो ये एक अच्छा एक लाइजॉन होता है उनकी फैमिलीज़ के साथ, और जाने से ही होता है कि उनके हाल अहवाल भी पता चल जाता है फैमिली में अगर कोई इशू है। लाइक हम बीइंग ऑन सीनियर पोस्ट हम उन लोगों को फैसिलिटेट कर सकते हैं, कहीं उनके बच्चों का एडमिशन नहीं हो रहा होता है वहाँ फैसिलिटेट, बल्कि अगर आप देखें तो सिंध गवर्नमेंट ने इसके लिए बड़े आला इक़दाम किए हैं, और ज़ेबिस्ट एक इंस्टीट्यूट है अकेडमी, वहाँ पर जो है वो एजुकेशन इंस्टीट्यूट में उनके बच्चों को फैसिलिटेट किया जाएगा। इसके अलावा जब एक शहीद उसकी जो बच्चे हैं उनको तो किया ही जा रहा है असिस्ट, लेकिन उनको कंपनसेशन, वैसे तो शहीद का कोई कंपनसेशन है नहीं, जो बंदा है उसका कोई अल्टरनेटिव नहीं है सर ने जैसे कि अभी बताया, लेकिन फिर भी उसको फैमिली को जाहिर सी बात है इकोनॉमिकली सपोर्ट करने की ज़रूरत होती है। तो गवर्नमेंट उसको 20 लाख रुपए और लैंड और जिस तरह से जो भी गवर्नमेंट ने उनको दिया है वो दिया जाता है। ना सिर्फ ये बल्कि उनकी फैमिलीज़ को एजुकेट करने के लिए बच्चों का एक अच्छा मुस्तकबिल हो जाएगा। मिलना जुलना और हेडक्वार्टर्स के अंदर डिफरेंट इवेंट्स करते हैं ऑर्गेनाइज, उनके अंदर उनसे मिलना बातचीत करना। इवन शहीद की बेवाएँ अगर ज़्यादा हैं दो, तो वो जो चेक्स होते हैं उनको इक्वली डिस्ट्रीब्यूट करते हैं, ऐसा ना हो कोई एक महरूम रह जाए। तो इक्वालिटी है और उनको फैसिलिटेट करने की हर मुमकिन कोशिश की जाती है। सही, मतलब ये फिर तो सलाम है सिंध पुलिस को, और यकीनन अगर ये इक्वलिटी है कि अगर शहीद की 2 फैमिलीज हैं, 2 बीवी हैं, तो उनको इक्वल चेक डिस्ट्रीब्यूट होता है, चाहे वो एक को जो अगर 20 लाख नहीं, टोटल अमाउंट का हाफ दोनों को, अच्छा दोनों को हाफ जी, सही। तो अगर बच्चे उनके अलग अलग रहते हैं जी, उनके एजुकेशन ताकि उनकी आपस में वो ना हो, लड़ाइयाँ ना हो, इस तरह से होता है फैमिली डिस्प्यूट्स, तो उनको भी फैसिलिटेट किया जाता है। इसके अलावा शहदा फैसिलिटेशन डेस्क जो है वो सीपीओ के अंदर कायम किया गया है, ताकि जो बहुत ज़्यादा शहीद हो चुके हैं उनकी फैमिलीज जो विक्टिम्स है, अफेक्टीज़ है, उनको जो है जल्द अज जल्द जो है वो उनकी जो कंपनसेटरी अमाउंट है वो एक साल के बाद उनका रिएक्ट क्या होता है फैमिली का, मतलब कितने वो कॉन्फिडेंट होते हैं, कितने सेटिस्फाइड होते हैं अपने डिपार्टमेंट शहीद के डिपार्टमेंट से, और विलिंग कितने होते हैं कि नेक्स्ट जो उनका ऑप्शन होता है कि हमें जॉब मिले। फैजला साहब ने बताया कि अब एक नहीं देखें, अगर जी हाँ 2 देते हैं। अगर बच्चा जो है वो उसका छोटा है, इनबोर्न 18 साल की एज से कम है, तो उसके डॉक्यूमेंट्स और उसका वो तमाम बायोडेटा जो है ले लिया जाता है। जब वो मैच्योरिटी की एज पर होगा तब उसे जो है वो जॉब दे दी जाएगी। सेकेंडली अगर उनके कोई भाई या बहन एलिजिबल है और एज पर क्वालिफिकेशन क्राइटेरिया वो मीट करते हैं तो उनको जो है वो लेटर दे दिया जाता है वो जॉब। ग्रेट जी, यकीनन 4 अगस्त 2016 जानसारा ने पुलिस असांजो सलाम उनके ऐं हिते टाइम था शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो ब्रेक वठूं था। DIG डॉक्टर जमील साहब, फैज़ला कुरैशी साहब ऐं SP सिटी शहला कुरैशी साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। यकीनन गुफ़्तगू कंदासीं उन्हनि सां ऐं ख़ासि तौर ते ख़राज अक़ीदत पेश पिया कयूं पुलिस जे उन्हनि जवाननि खे जिन शहादत जहिड़ो रुतबो हासिल करे हिन दुनिया में ऐं अॻी दुनिया में पंहिंजी ज़िंदगी अमर करे छॾी। वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, जल्दी मिलूं था। वंस अगेन वेलकम बैक, खुश आमदीद भलीकार तव्हां सभिनी खे ऐं पुलिस जे उन सभिनी जवाननि खे ख़राज अक़ीदत जिन शहादत जहिड़ो जाम में नौश हासिल कयो उन सां गॾु गॾु इहो अमर रुतबो जंहिं रुतबे लाइ जॾहिं ॿार पैदा थिए थो, वॾो थिए थो ऐं जॾहिं स्कूल वञणु शुरू करे थो त कॾहिं कॾहिं तव्हां टीचर या कॾहिं आम ज़िंदगी में तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी फैमिली में कंहिं ॿार खां माण्हू पुछंदो त बाबा तव्हां छा थींदे, को पायलट ॿुधाईंदो आहे, को इंजीनियर ॿुधाईंदो आहे, को आर्मी जो ॿुधाईंदो आहे, को पुलिस अफ़सर ॿुधाईंदो आहे। त जॾहिं को नंढो ॿारु चए थो मां पुलिस वारो थींदुमि ऐं उनखां पोइ जॾहिं वॾो थी करे उहो वाक़ई पुलिस वारो थिए थो ऐं पोइ वरी जॾहिं पुलिस वारो थिए थो उनजी ट्रेनिंग जे स्टार्ट खां वठी जॾहिं उनखे वर्दी मिले थी ऐं उहो जॾहिं पोस्ट ते वेहे थो ऐं उनखां पोइ जेकॾहिं उहो उनखे शहादत जहिड़ो रुतबो नसीबु थिए थो त उहा हिकिड़ी वॾी ज़िंदगी आहे। त उहो ॿारु जेको पुलिस ऑफिसर थियणु चाहे पियो उहो ॿारु वरी जॾहिं ट्रेनिंग करे थो, ट्रेनिंग जा एतिरा ॾुखिया मरहल आहे ऐं उहे सभु ॾुखिया मरहल आहे उहो पंहिंजे घर वारनि लाइ न, पंहिंजे पाड़े वारनि लाइ न, पंहिंजी फैमिली लाइ न, बल्कि जंहिं डिस्ट्रिक्ट में, जंहिं सूबे में या पाकिस्तान जे कंहिं बि कुंड कुड़िश सां वास्तो रखे थो, जिथे बि उनजो तालुक़ु आहे, उनजी ख़िदमत लाइ हिकु पुलिस ऑफिसर ख़िदमत करे थो हिकु आम माण्हू जी, हिकु पुलिस ऑफिसर ख़िदमत करे थो हिकिड़े रिक्शा ड्राइवर जी, हिकु पुलिस ऑफिसर ख़िदमत करे थो उन बस ड्राइवर जी, हिकु पुलिस ऑफिसर ख़िदमत करे थो उन पोड़े जी, हिकु पुलिस ऑफिसर ख़िदमत करे थो रोड ते रस्ते ते हलंदड़
इंसान ज़ात जी जेके तवक्का रखनि था, जेके उम्मीदूं रखनि था त जन ही वर्दी वारा, ही पुलिस ऑफिसर्स या पुलिस जा जवान असांजे मुल्क में असां लाइ आहिनि, त यकीनन असां फ़ख्र सां हिन मुल्क में सर्वाइव कयूं था, सुख जो साह खणूं था। ऐं यकीनन हर मुल्क में क्रिमिनल एक्टिविटीज़ आहिनि, ईअं ई पाकिस्तान बि तमामु घणो इफेक्टेड आहे क्रिमिनल एक्टिविटीज़ सां, पर उन मां शेल्टर जेकॾहिं असांखे ॾिनो वञे थो त यकीनन ही असांजे लाइ ज़रिया आहिनि जेके असांखे शेल्टर प्रोवाइड कनि था। इहे असांजे लाइ सोर्सिस आहिनि जेके असांखे उहे ट्रैक ॾियनि था, उहे रस्ता ॾियनि था, उहे ट्रैक ऐं रस्ता क्लियर करे ॾियनि था। जिथे 10 माण्हू गॾु थियनि था उन 10 माण्हुनि खे अलॻि करण लाइ 100 माण्हू ईंदा आहिनि, 50 माण्हू ईंदा आहिनि, 30 माण्हू ईंदा आहिनि, पर जिथे हज़ारे माण्हू गॾु थियनि था उते ई वर्दी वारा चंद ईंदा आहिनि त यकीनन उहे हज़ारे माण्हू पंहिंजी पंहिंजी जॻह ते नॉर्मल तरीक़े सां पंहिंजो पंहिंजो कमु कंदा आहिनि। त मां ख़राज अक़ीदत पेश कयां थो सिंध जे पाकिस्तान जे पुलिस ऑफिसर्स खे, पुलिस कॉन्स्टेबल्स के जिन शहादत हासिल की। डॉक्टर जमील हसन अगर मौजूद है। डॉक्टर साहब, आपने कहा कि कराची सबसे ज़्यादा अफेक्टेड है इस टाइम क्रिमिनल एक्टिविटीज़ से, तो क्या लगता है आपको जब ये कराची के पीछे पिछले लास्ट कुछ सालों में जो हालात थे कि आम पब्लिक घर से बाहर निकलना उनके लिए बड़ा मसला हो गया था, ये कि आपको पता है कि 8 बजे के बाद 9 बजे के बाद लोग बाहर निकलने के बजाय कराची के रहवासी घरों में जाने के लिए तैयार हो जाते थे कि अगर बाहर हैं तो उनको घरों से फ़ोन आ जाते थे आप जल्दी जल्दी घर आ जाएं, इस इलाके में हालात ख़राब हो गए, यहाँ पर हालात ख़राब हो गए। उसके बाद जो शहादत हासिल की जिन सिपाहियों ने, जिन ऑफिसर्स ने, उस दौरान जब शहादत होती है आम बंदे की आप तासुरात सुने आपने कभी? देखिए, इसका एक डबल इम्पैक्ट होता है। कुछ लोग तो ये सोचते हैं कि एक पुलिस ऑफिशियल ने या बाज़ वक़्त एक से ज़्यादा भी इन द लाइन ऑफ ड्यूटी हमारी हिफाजत के लिए अपनी जान भी कुर्बान कर दी है। एक तो ये इम्प्रेशन होता है। सही। दूसरा इम्प्रेशन ये होता है कि अगर पुलिस ऑफिशियल्स खुद भी महफूज नहीं है तो आम आदमी वो किस हद तक महफूज है। तो बेसिकली तो ऐसे इंसिडेंट्स जितने कम हो उतना अच्छा है। किसी भी फोर्स में जब इस तरह लॉस ऑफ लाइफ होता है तो एक डिमोरलाइजिंग इफेक्ट भी आता है कुछ देर के लिए। सही। बिकॉज ये मैक्सिमम प्राइस है जो कोई भी शख्स अपनी जॉब डिस्चार्ज करते हुए दे सकता है। तो स्ट्रेटजी सीनियर कमांड की यही होनी चाहिए कि वो इस तरह से अपने ऑपरेशंस करें, ड्यूटीज़ करें, नीचे वालों को कमांड करें कि ह्यूमन लॉस ऑफ लाइफ फोर्स का कम से कम राइट। तो अल्लाह के करम से कराची में अगर आप पिछले 3 साल देख लें, 2016 तो अभी चल रहा है, तो 13, 14, 15 तो ग्रेजुअली शोहदा की तादाद कम होती चली जा रही है। जो मुझे ज़ुबानी याद है 2014 में कोई 300 के करीब सिंध पुलिस के अफसरान व जवान शहीद हुए थे। सही। 2015 में ये फिगर काफ़ी कम हो गई, मेरे ख्याल 80 के करीब रह गई। और मैं समझता हूँ इसमें बेहतर स्ट्रेटजी पुलिस की और रेंजर्स की इसमें कार फरमा रही है। और हमारा एम यही होना चाहिए कि हमारा ह्यूमन लॉस जो है वो कम से कम हो। बिकॉज गाड़ी का एक्सीडेंट हो जाए, गाड़ी डैमेज हो जाए, कोई और इक्विपमेंट डैमेज हो जाए तो वो रिप्लेस हो सकता है। क्या बात है। ह्यूमन रिसोर्स एक ऐसी चीज़ है कि वो अगर एक दफ़ा लॉस हो जाए तो वो वापस नहीं आता। उसका कोई अल्टरनेट नहीं, उसका कोई अल्टरनेट नहीं है, महकमे के लिए भी नहीं है, फैमिली के लिए भी नहीं है। तो सीनियर लीडरशिप की ये पॉलिसी ये होनी चाहिए कि इस तरह इक्विप करें अपने जवानों को, इस तरह ट्रेन करें अपने जवानों को, इस तरह उनमें अवेयरनेस पैदा करें अपनी सिक्योरिटी के हवाले से कि वो बिल्कुल कैजुअल ना हो, जब भी ड्यूटी पे हों बिल्कुल अलर्ट रहें, उनके कान आंखें जो हैं वो चौकन्ना रहें, हर तरफ उनकी नज़र हो, जहाँ पे भी उनकी ड्यूटी है वो अपने आप को इस तरह डिप्लॉय करें कि वो रिलेटिवली सिक्योर मकाम पे हों। और अक्सर ये होता है कि हमारे जवान जो है वो बाज़ारों में ड्यूटी दे रहे होते हैं, बाज़ारों में रश होता है, मोटरसाइकिल्स आ रहे हैं, गाड़ियाँ आ रही हैं, बसें आ रही हैं, कोई पता नहीं किस गाड़ी पे कौन दुश्मन है। बिल्कुल। नॉर्मली कराची में मोटरसाइकिलों पे ये वारदातें होती हैं और आप बखूबी जानते हैं कि हज़ारों नहीं बल्कि लाखों की तादाद में मोटरसाइकिल कराची की सड़कों पे चलते हैं। तो इस हवाले से हमें बड़ा अलर्ट रहना चाहिए। जिस हद तक भी मुमकिन है हमें लाइफ वेस्ट का जो बुलेट प्रूफ जैकेट है उसका इस्तेमाल करना चाहिए, हेलमेट का इस्तेमाल करना चाहिए, बिकॉज इससे आपका जो फिज़िकल डिफेंस है वो बेहतर हो जाए। वो बिल्कुल सर, वो प्रायोरिटी पे भी रहना चाहिए। और मैडम शैला, अक्सर बेशतर आप ज़्यादा रश वाले इलाकों में रहती हैं,
जैसे रमज़ान में आपसे मेरी बात हुई तो आपने कहा कि आप अभी ईद का सीज़न है, तो तकरीबन ये 21-22 रमज़ान से ओवरऑल पूरे कराची में रश होना, इस मरतबा रिकॉर्ड रश हुआ क्योंकि लोग घरों से निकले, उनको ये श्योर था, कंफर्म था कि जी सिक्योर है और सिक्योर हमें रखने के लिए सिंध पुलिस मौजूद है। क्या लगता है जब आपके जवान या आप या ख़ास तौर पे अब लेडीज़ पुलिस एहलकार वर्दी में पब्लिक के बीच में होती है, कितना सिक्योर फील करती हैं अपने आप को? आप कितना शार्प होती हैं या आपको जो ट्रेनिंग दी जाती है उसमें इस चीज़ पे कितना जोर रखते हैं कि जी आपको इतना शार्प होना चाहिए? देखें, आपने बात बहुत अच्छी की। ट्रेनिंग के दौरान पुलिस को जो है वो इस तरह अपग्रेड किया जाए कि आजकल जो करंट हालात हाजरा है इसके अंदर जो अपना सेल्फ डिफेंस है वो फर्स्ट प्रायोरिटी है। सही। अगर अपने आप को नहीं बचा सकते तो आप दूसरों को कैसे सेव करेंगे? तो फर्स्ट ऑफ ऑल आप भीड़ में और इस तरह के एरियाज में, चूँकि पुलिस है ही पब्लिक के लिए, आर्मी तो है बॉर्डर पे, वहाँ तो जंगल बेअबान है, बॉर्डर सिक्योर करनी है। सो पुलिस का मेन जो पर्पज़ है वो आवाम की सिक्योरिटी है, लेकिन आवाम जो है वो इस तरह तादाद उसकी बढ़ चुकी है कि मोर देन 3 करोड़ जो आवाम की तादाद हो चुकी है, और पुलिस की जो मेन पावर है वो बहुत ही कम है, नेग्लिजिबल है। तो उसको मीट करने के लिए इट्स क्वाइट डिफ़िकल्ट। तो हमें चाहिए कि टेक्नोलॉजिकली साउंड करें, सिस्टम को अपग्रेड करें। आप देखें सेंट्रल लंदन जो है वो 50,000 कैमराज से सर्विलेंस उसकी की जा रही है। अगर हम मेन पावर नहीं बढ़ा सकते तो हम उसको टेक्नोलॉजी के ज़रिए रिप्लेस तो कर सकते हैं। सेकेंडली जो हमारी मौजूदा नफरी है उसको प्रॉपरली ट्रेन करें, जो ट्रेनिंग नित नए तरीक़ों से करें, जदीद तर्ज पे, जिसकी ज़रूरत है, बजाय इसके कि हम वो पुरानी वो डंडा स्टाइल वाली पुलिसिंग अब वो नहीं चल सकती। बिकॉज कैश टेररिस्ट आता है, आपको पता ही नहीं होता, आपके बराबर में खड़ा हुआ क्लोज शॉट लेके निकल जाता है, और फिर आपके कैमराज जो है वो वेपन्स आ गए एग्जैक्टली, तो पता ही नहीं चलता कि आपके साथ ही जो बंदा खड़ा हुआ है थोड़ी देर में आप पे अटैक कर सकता है, या तो बहुत ज़्यादा डिफिकल्ट हो गया पुलिस के लिए सर्व करना। लेकिन अगर हम उनको टेक्नोलॉजिकली साउंड करें, प्लस उनको ट्रेन जो है वो मॉडर्नाइज, उनकी ट्रेनिंग मॉडर्नाइज पैटर्न पे कर दें, तो बहुत हद तक हम इसमें कामयाबी हासिल कर सकते हैं। और आपकी बात का था माजरत, और जो खवातीन के हवाले से आपने बात की कि विमेन पुलिस को भी जो है वो आरास्ता करें, लेकिन हमारे यहाँ अनफॉर्चुनेटली विमेन पुलिस को सिर्फ और सिर्फ कस्टडी लाने ले जाने, कहीं रेड करने के लिए दरवाज़ा खुलवाने, और कहीं पर वीआईपीज़ के प्रोटोकॉल के अंदर आपने वहाँ पे खड़ा कर दिया बॉडी सर्च खवातीन, इसके अलावा चौथा कोई काम नहीं है। बिल्कुल यही मेरा क्वेश्चन था कि उनको तादाद को बढ़ाए, जो कि पूरे पाकिस्तान में 0.89% विमेन पुलिस की तादाद है, फ्रॉम कॉन्स्टेबलरी टू सीनियर रैंक 0.89। If you see in America more than 19%, if you see in India 33%। तो विमेन पुलिस की तादाद को अगर आप नहीं बढ़ाएंगे, फीमेल को आप जो मेल काउंटर पार्ट्स हैं उनके साथ आप अपॉर्चुनिटीज इकोनॉमिकली नहीं देंगे तो वी कैन नॉट गेट प्रोग्रेस, हम तरक्की कभी नहीं कर सकेंगे। मैं ये समझती हूँ कि उनको भी आप मेन स्ट्रीम में लेकर आए, फ्रॉम कॉन्स्टेबलरी टू अबव रैंक। आई एम नॉट टॉकिंग कि सीनियर पोस्ट पे तो चले हम CSS करके आ गए, व्हाट अबाउट द कॉन्स्टेबलरी, उनको ये अपॉर्चुनिटीज नहीं मिलती। ASIs भी हैं, इन्वेस्टिगेशन में भी अच्छा रोल परफॉर्म कर सकती हैं, एंड व्हाट आई सपोज कि वुमेन आर गुड इन्वेस्टिगेटर, तो वो बहुत अच्छे से कर सकती हैं। सही। अगर ओवरऑल दुनिया में पूरी में देखें, वर्ल्ड वाइड देखें, तो ये पॉइंट है कि वुमेन्स आर बेस्ट इन्वेस्टिगेटर, बहुत अच्छी इन्वेस्टिगेशन वुमेन्स। और पाकिस्तान में क्या अब जो लेडी पुलिस एहलकार जो यहाँ पर हम भर्ती करते हैं या जिनको हायर करती है सिंध पुलिस या पाकिस्तान पुलिस जिनको भी हायर करती है, तो उनको प्रॉपर ट्रेनिंग देते हैं या उनको फिर वर्दी अलॉट करके नहीं, ऐसा नहीं है कि प्रॉपर ट्रेनिंग दी जाती है, बाकायदा 14 मंथ्स की जो भी एक रेगुलर ट्रेनिंग प्रोग्राम है, दे हैव टू गो अलोंग विद मेल, मस्केटरी, एवरीथिंग। उसमें सब आपकी फिजिकल ट्रेनिंग से लेके मस्केटरी और ट्रेनिंग एजुकेशनल तमाम चीज़ों से उनको जो है वो पढ़ाया जाता है, हम आशना किया जाता है। इसके अलावा जो वुमेन हैं उनको मैं बता रही हूँ, आपकी ड्यूटीज़ के लिए आपने उनको सिर्फ आइसोलेट करके ख़ास उस पर रख दिया है। उनकी भर्ती जो रिक्रूटमेंट का प्रोसेस है वो बहुत स्लो है, तकरीबन 5-6 साल पहले हुई थी, अभी तक दोबारा कोई नहीं हुई। और आबादी के हिसाब से आप तनासुब देखें तो उसमें आबादी, मैंने अभी आपको जिक्र किया कि विमेन वैसे ही नहीं है, तो अगर ये हैं और इनमें से रिटायर हो गई हैं और मेजॉरिटी ऐसी है जो हमारी इनफेक्टिव स्ट्रेंथ है, यानी अगर आप डिस्ट्रिक्ट साउथ का वुमेन पुलिस स्टेशन आई एम कमांडिंग दैट, उसके अंदर हमारे पास सिर्फ 36 वुमेन है जो पूरे साउथ जोन को कवर कर रही हैं, तो 36 आपकी डे और नाइट इंक्लूडिंग दोनों नफरी हैं, फिर उसमें इन्वेस्टिगेशन का स्टाफ भी है, कोर्ट को लाना ले जाना, कस्टडीज को, तो वो इट इज़ क्वाइट अनमैनेजेबल, डिफिकल्ट हो जाता है, शॉर्टेज ऑफ मेन पावर्स। अच्छा, कोई जिंदगी में कभी कभार ऐसा होता है, मुझे तो नहीं पता, मेरी नॉलेज में नहीं है जी, कोई लेडी पुलिस एहलकार जो शहीद बिल्कुल हुई है। लास्ट टाइम लियाकताबाद में पिछले ही रमज़ान हुई है, और ड्यूरिंग सिक्योरिटी ड्यूटी वो रमज़ान के अंदर जो मार्केट एरियाज़ में स्नैचिंग हो रही थी वो उसको रोक रही थी, अचानक से वो आया, उसके बाद वो तो निहत्ती थी, उसके पास कोई वेपन नहीं था, पिस्टल नहीं था, नॉर्मली विमेन नहीं लेती, यूनिफॉर्म में थी, और उसको शहीद कर दिया गया टारगेट किलिंग में।
तो उसका कसूर क्या था? वहाँ पे सिर्फ कुर्सी पे बैठ के ड्यूटी दे रही थी, ऐसी खवातीन पे नज़र रखा था पिक पॉकेटिंग या और दीगर मार्केट में इशूज़ ना हो। ऑल्दो कि मेल पुलिस भी थी लेकिन वो ऑन पेट्रोलिंग थी वहाँ पे, उसको वहाँ पे शहीद कर दिया गया। ओके, मतलब उन्होंने वर्दी को शहीद किया। डेफिनेटली। लेकिन फीमेल उसमें वो ये नहीं देखते, वंस यू वेयर यूनिफॉर्म इधर मेल और फीमेल Yes. विक्टिम दोनों हो सकते हैं। सही आई ये ॻाल्हि में पे कई मां पे कई त हिन वर्दी जे अंदरि हिकिड़ा सचा इंसान मौजूदु आहिनि, हिकिड़ा सॉफ्ट स्पोकन माण्हू मौजूदु आहिनि, प्यार करण वारा मौजूदु आहिनि। छो ईअं सम्झो वेंदो आहे त जेकॾहिं को माण्हू जेकॾहिं वर्दी पाए थो त हुनखां पोइ तव्हां हुनखे छा सम्झी वेंदा आहियो? पब्लिक जेका असांजी, मां हुनखे रिक्वेस्ट कंदुसि ऐं यकीनन हाणे ख़ुदा पंहिंजूं अखियूं खोलियो ऐं पंहिंजो पाण खे पाण जाॻायो त तव्हां पंहिंजी पुलिस जी रेस्पेक्ट कंदो, तव्हां पंहिंजी पुलिस जी केयर कंदो, तव्हां पुलिस खे पंहिंजो सम्झंदो त यकीनन ही फोर्सिस, ही पुलिस तव्हांखे पंहिंजो सम्झंदी, तव्हांखे पंहिंजो कंदी। छो त हिन जी ड्यूटी आहे, हिन जो फ़र्ज़ु आहे ऐं हिननि जी ड्यूटी ऐं फ़र्ज़ु जॾहिं स्टार्ट थिए थो ट्रेनिंग में, त ट्रेनिंग में हिनखे प्रॉपर सिखिया ॾिनी वेंदी आहे। आम माण्हू छो ईअं सम्झंदा आहिनि त जेकॾहिं को पुलिस एहलकार भर्ती थिए थो, को पुलिस ऑफिसर अपॉइंटमेंट थिए थो त उहो सिर्फ़ु वर्दी सिबराए वर्दी पाए असांजे साम्हूं बीह रहंदो आहे। ईअं हरगिज़ न आहे। जेकॾहिं थोरो असां स्टडी कयूं पढ़ूं त शायदि हिननि पुलिस ऑफिसर्स जी ज़िंदगी कैरियर जो आगाज़, प्रोफेशनल लाइफ जॾहिं आगाज़ थिए थो, जॾहिं ही हिन वर्दी जा एबल थियनि था, जॾहिं कमीशन क्लियर कंदा, जॾहिं टेस्टूं क्लियर कंदा, उनखां पोइ जॾहिं वर्दी हिन खे अलॉट थिए थी त केॾा कमिटेड थियनि था तव्हां असां सां ऐं पंहिंजे मुल्क सां। हिन जा वाइदा वचन जीअण मरण शहादत ताईं पब्लिक लाइ आहे, असां लाइ आहे, तव्हां लाइ आहे, पंहिंजे मुल्क लाइ। त यकीनन मां तव्हां सभिनी खे इल्तिजा कंदुसि, रिक्वेस्ट कंदुसि त ख़ुदा निकिरो उन ऊंदाही जी दुनिया मां जंहिं दुनिया में अञा ताईं तव्हां पंहिंजो पाण खे दॿाए वेही रहिया आहियो, अञा ताईं पंहिंजी सोच खे महदूद करे वेही रहिया आहियो, अञा ताईं पंहिंजो पाण खे बाउंड करे छॾियो आहे। तव्हां हिकिड़ी बाउंड्रीज़ ठाहे छॾियूं त पुलिस ईअं आहे, पुलिस ईअं आहे, पुलिस ईअं आहे। थोरी देरि लाइ इन्हनि सभिनी शयुनि खे छॾे करे पुलिस जे उन्हनि जवाननि जी शहादत ते नज़र विझो ऐं पुलिस जे इन्हनि जवाननि जी फ़राइज़नि ते, ख़िदमतुनि ते नज़र विझो त जून जुलाई आम माण्हू ॿाहिरि रोड ते नाहे निकिरंदो। ही लॉन्ग बूट वर्दियुनि में, गर्मी में, काढ़े में तव्हांजे लाइ असां लाइ जॉब कंदा आहिनि। जनवरी जे सियारे में आम माण्हू यकीन सां ॾिठो हूंदो त टोपियूं, इनर्स, ग्लव्स, वॾा वॾा कोट पाए ॿाहिरि पोइ निकिरंदो आहे ऐं हीअ जवान पंहिंजी वर्दी में तव्हांजे लाइ, असांजे लाइ, थधि हुजे, सियारो हुजे, सावण हुजे, मींहुं हुजे, लाइट हुजे न हुजे, इशूज़ केतिरा वॾा हुजनि, पर पंहिंजे फ़राइज़ खे सर अंजाम ॾींदे तव्हांजे लाइ, असांजे लाइ ख़िदमत में पहिरियों अॻियां आहिनि ऐं हर क़दम असां सां गॾु। टाइम जो शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ चईंदासीं त फैज़ुल्ला कोरेजी साहिब खां हिकिड़ो अहम सुवाल त रूरल एरियाज़ जी जेका पुलिस आहे, उन पुलिस जो आम माण्हूअ ते केतिरो असरु आहे, केतिरो दाबो आहे ऐं केतिरी मुहबत ऐं केतिरी पंहिंजाइप आहे। वठंदा शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठंदा, जल्दी मिलूं था। हिन अॼोकी स्पेशल ट्रांसमिशन 4 अगस्त योम शुहदा जान सारा पुलिस जे नाले, जिन खे असांजो अक़ीदतमंद सलाम। Once again, welcome back. खुश आमदीद भली कार। 4 अगस्त 2016 अॼोको ॾींहुं यादगार ॾींहुं, अहम ॾींहुं ऐं हर साल हूअं त हर ॾींहुं उन्हनि शहीदनि जे लाइ यादगार ॾींहुं आहे। हर ॾींहुं उन्हनि शहीदनि खे उहा जॻह यादि कंदी आहे जंहिं जॻह ते उहे शहादत हासिलु कंदा आहिनि, शहादत माणींदा आहिनि। हर ॾींहुं उन्हनि शहीदनि खे हर आम माण्हू यादि कंदो आहे जिन जे करे उहे शहादत माणींदा ऐं हर ॾींहुं उनखे पंहिंजी फैमिली यादि कंदी आहे। ऐं यकीनन उनजी शहादत, उन जवान जी शहादत खां पोइ अवेयरनेस आम माण्हू में कीअं थी अचे, आम माण्हू जो या उनजी फैमिली में कॉन्फिडेंस कीअं थो बिल्डअप थिए, या उनजी फैमिली मां हिकिड़ो माण्हू, हिकिड़ो घरु आहे जंहिं घर में हिकिड़ो जवान शहीद थी थो अचे, वरी उनजे घर मां ई उनजो भाउ या उनजो पुटु या उनजो माइट मिट वरी विलिंग थिए थो त मूंखे पुलिस फोर्स जॉइन करणी आहे, मूंखे पुलिस जॉइन करणी आहे। त इहा अवेयरनेस कीअं थी अचे, इन ते ॻाल्हाईंदासीं फैज़ुल्ला कुरैशी साहिब खां। साईं, हिकिड़ो माण्हू आहे जेकॾहिं शहीद थिए थो, हिकिड़ो पुलिस एहलकार शहीद थिए थो, यकीन ॾुख वारी लहर आहे। हिकु तरफ़ ख़ुशी वारी लहर बि आहे, हिकु तरफ़ ॾुख वारी लहर। वरी तव्हां असां यकीन ॾिठो बि हूंदो त विदिन अ फ्यू डेज़ जेकॾहिं उतां केरु क्वेश्चन पुछंदो या मीडिया वेंदी या आम माण्हू त वेही कचहरी कंदा त या हुनजो पुटु तयारु हूंदो, विलिंग हूंदो, या हुनजो भाउ विलिंग हूंदो त मूंखे बसि पुलिस में अचिणो आहे, मूंखे फोर्स में अचिणो आहे। उहो कॉन्फिडेंस लेवल कीअं थो बिल्डअप थिए, उते माण्हू में अवेयरनेस वरी कीअं थी अचे त
छा था सम्झो तव्हां त इहा अवेयरनेस की थिए? हिकु तरफ़ पुलिस खे जेकॾहिं माण्हू चवंदा त भई पुलिस में फैसिलिटीज़ न आहिनि, पुलिस में सहूलियतूं न आहिनि ऐं पुलिस वारनि जी ड्यूटी तमामु घणी आहे, हिन में कोई शक कोन्हे को त आम पूरी दुनिया खे जॾहिं असीं ॾिसूं त उते पुलिस वारनि जी ड्यूटीज़ ऐं उन जूं सैलरीज़ डबल ट्रिपल आहिनि, पर असां वटि असांजी पुलिस जी सैलरीज़ या उनजी ड्यूटी असां ॾिसूं त तमामु घणी आहे ऐं सैलरीज़ घटि आहे, पर पोइ बि उन घर मां उनजो पुटु उथी बीहे थो, उनजो भाउ उथी बीहे थो त मूंखे पुलिस जॉइन करणी आहे। इहा त 2-3 जी ॻाल्हि न आहे, उहो डे फस्ट ते असां इहा डिमांड ईंदी आहे त असां जॉइन करणु चाहियूं था। जॾहिं बि फस्ट वाक़ियो थींदो आहे पुलिस जी कमांड सां जेका वुरसा आहिनि उहे राब्ते में ईंदा आहिनि, त पहिरें ॾींहुं बिल्कुलु मां त नमाज़ जनाज़ा ते ॾिठो आहे त उहो पंहिंजा ॿार वठी ईंदा आहिनि, उते ई IG साहिबु ईंदा आहिनि, उते ई चवंदा आहिनि साईं हीअ असांजो छोकिरो आहे जेको पुलिस जॉइन कंदो। त इहे 2-3 ॾींहं जी ॻाल्हि न आहे, द डे फस्ट दे आर विलिंग, ऑन स्पॉट शौदा जा ॿार, शौदा जी फैमिलीज़, दे ऑलवेज विलिंग कि असां पहिरें ॾींहुं जॉइन कंदासीं पुलिस खे। सही, इन में को ॿी राय आहे कोन। बाक़ी हाणे जेतिरे तालुक़ु आहे पुलिस फोर्स जी नौकिरी जी, त इहा हिकिड़ी आम नौकिरी न आहे, इहा हिकिड़ी तमामु डिमांडिंग नौकिरी आहे। पोइ खणी पंहिंजी ॿाराड़ी हुजे या शहरी सिंध हुजे, उन में को फ़र्क़ु कोन थो पए। सही, जॾहिं असां नौकिरी में आयासीं त शायदि मुंहिंजो बैकग्राउंड रूरल बैकग्राउंड आहे, उते हुनजो इमेज डिफरेंट हुयो पुलिस जो, लेकिन जॾहिं नौकिरी जॉइन कईसीं त ख़बर पई त हीअ का आम नौकिरी न आहे। सही, तव्हां तमामु आवाम जी, तमामु पब्लिक जी, उनजी लाइफ जी, उनजी मिल्कियत जी सिक्योरिटी जा ज़िम्मेदार आहियो। सही, ऐं कानून जेको पाकिस्तान जो कानून आहे उन ते तव्हां पाबंद आहियो, कोर्टुनि जे सुपरविजन में तव्हां पाबंद आहियो त हर इंसान जी ज़िंदगी जी उनखे मिल्कियत जी हिफ़ाज़त कयो। जॾहिं तव्हां उन एनवायरमेंट में अचो था त पोइ तव्हांखे ख़बर पए थी त तव्हां कहिड़ो वॾो हिकिड़ो चैलेंज जेको आहे सही, उहो तव्हां हिकिड़ो एक्सेप्ट करे वरितो आहे। ऐं सिर्फ़ु उहो चैलेंज थ्योरिटिकल चैलेंज न आहे, पर फिज़िकल चैलेंज आहे। तव्हां ॾिसो त जॾहिं लॉ एंड ऑर्डर ख़राबु थिए थो, तव्हां अगरि को इंसिडेंट अहिड़ो इमेजिन कयो, को ब्लास्ट थिए थो, किथे वॾी हिकिड़ी दहशतगर्दी वारदात थिए थी, माण्हू उतां निकिरण जी कोशिशि कंदा, पुलिस उते रश करण जी कोशिशि कंदी, पुलिस उते पुॼण जी कोशिशि कंदी, बिल्कुलु माण्हू धमाके आवाज़ ॿुधी ड्राइवर जेको हूंदो हैंडल टर्न कंदो त गाॾी खणी वापसि हले वञा, पुलिस ऑफिसर इलाइक़े में हूंदो उते रश करण जी कोशिशि कंदो, पुॼण जी कोशिशि कंदो, हालांकि उते हिकिड़ो सेकेंड बम बि थी सघे थो, ॿी का इशू थी ऐं सघे। अहिड़ा वाक़िया थिया बि आहिनि। ऐं इंटरफेस जेको आहे, तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो त जेको स्ट्रेस जो इंटरफेस आहे, जॾहिं तव्हां हिकिड़ी क्राइसिस या कॉन्फ्लिक्ट ज़ोन में वञो था त उहो स्ट्रेस वधे थी। अगरि फॉर एग्ज़ाम्पल हिकु इलाइक़े में फायरिंग थी थिए पई, फायरिंग जो आवाज़ ॿुधी माण्हू वापसि निकिरण जी कोशिशि कंदा, पुलिस ऑफिसर अंदरि एंटर थियणो। सही, अगरि सिमिलरली तव्हां इन स्ट्रेस लेवल खे ॾिसो त पुलिस ऑफिसर जॾहिं घरां निकिरे थो त एज़ अ बीइंग अ पुलिस ऑफिसर हुनखे स्ट्रेस आहे। जॾहिं हे ड्यूटी में जॾहिं क्राइसिस ॾियारी हुजे, ओल्ड सिटी एरिया हुजे या को ॾुखियो कराची इलाइक़ो हुजे, उन में ड्यूटी करण वारो ऑफिसर हमेशह स्ट्रेस में आहे। त इहा स्ट्रेस जेका असां वठूं था, या फॉर एग्ज़ाम्पल किथे का बैंक डकैती आहे, असां हुनखे रोकण जी कोशिशि कयूं था, अगरि स्नैचर रोड ते स्नैचिंग कंदा हुनखे रोकण जी कोशिशि कयूं था, त तव्हां इहो सम्झी सघो था त उहो ऑफिसर उन इंटरफेस ते पंहिंजी लाइफ खे केतिरो रिस्क में थो विझे। ऐं उहो को महीने में हिकु दफ़ो नथो थिए। तव्हां ॾिसो जॾहिं तव्हां खां ख़ुदा न ख़ासि कॾहिं मोबाइल या का फ़ोन या स्नैचिंग थिए थी त उनजो इम्पैक्ट तव्हांजो 2-3 सालनि ताईं हले थो, त ज़हनी तरह तव्हां उनखे स्ट्रेस खां फील था। ऐं पुलिस ऑफिसर, कांस्टेबल खां वठी करे ऑफिसर जेका बि फील्ड में कमु कनि था, इन स्ट्रेस खे डेली फील था कनि, रिपीटेडली फील था कनि, त तव्हांखे उनखे इहो महसूसु करणु खपे त पुलिस जी नौकिरी जेका आहे, ऐं जेका तव्हां ॻाल्हि कई ऐं DI साहब बि इहा ॻाल्हि कई त असां पूरा प्रिकॉशन वठूं था पंहिंजी लाइफ खे, पंहिंजी ज़िंदगी खे महफ़ूज़ करण लाइ, त जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे महफ़ूज़ कंदासीं त आवाम खे सिक्योरिटी ॾेई सघंदासीं। पर असां उन एनवायरमेंट खां निकिरी कोन था सघूं, असांखे उन एनवायरमेंट में इंटर थियणो आहे, उन हालात खे फाइट करिणो आहे। ऐं इहो हिकिड़ी वॾी हिकिड़ी अलामत आहे त कराची पुलिस 2013 खां वठी जॾहिं खां पुलिस ऑपरेशन शुरू थियो आहे, हिकिड़ी वॾी तइदाद में पंहिंजी शहादतूं पेश कयूं। ऐं जीअं जीअं असां शहादतूं ॾिनियूं आहिनि ऐं लॉ एंड ऑर्डर ठीकु थियो आहे, हालात सही थिया आहिनि, त ॾिसो त असांजी शहादतूं घटि थियूं। इहा हिकिड़ी सिंबॉलिक आहे त जंहिं एनवायरमेंट, जंहिं मुआशिरे में क्राइम वधी वेंदो या सोसाइटी टर्बुलेंट थी वेंदी, क्राइम वधी वेंदो, सिचुएशन ख़राबु, टेररिज़म वधी वेंदो, त पहिरियों शहादत जेका आहे उहा पुलिस फोर्स एज़ अ फ्रंट फोर्स ॾींदी आहे। जे असां एज़ अ बेसिक क्राइम फाइटिंग एजेंसी आहियूं जेका बिल्कुलु फ्रंट ते वञी क्रिमिनल सां विढ़े थी, भले उहो इंटरनेशनल क्रिमिनल हुजे, लोकल स्नैचर हुजे, टेररिस्ट हुजे, को बि हुजे, उनजी का बि डिस्क्रिमिनेशन या का डेफिनेशन कोन्हे। असां हर माण्हू सां फाइट था कयूं, तालिबान हूंदा त असां फाइट कयूं था, आम रोड ते स्नैचर वारनि सां फाइट कयूं था, असांजी पंहिंजी कैपेसिटी जे हिसाब सां, पंहिंजी ट्रेनिंग जे हिसाब सां हुन सां फाइट कयूं था। ऐं तव्हां ॾिसो जीअं कराची जा हालात ठीकु थियणु शुरू थिया आहिनि, असांजी शहादतूं अलाह जे फज़ल करम सां घटि थियणु शुरू थियूं। असां पंहिंजी शहादतूं ॾेई कराची हालात खे ठीकु कयो आहे। पुलिस फोर्स इन में ॿिए फोर्सिस बि शामिल आहिनि, नो डाउट, पुलिस सां गॾु रेंजर्स आर्मी बि शामिल आहे, पर असां एज़ अ फ्रंट फोर्स हर थाणे जी हद ते, हर मोहल्ले जी हद ते, हर चौकी जी हद ते, हर फ्रंट ते वञी करे असां शहादतूं, अगरि तव्हां असांजी शहादतूं कढंदो पुलिसियूं
तो हर चौक ते हर गली में मुख़्तलिफ़ डिफरेंट एरियाज़ में क्राइसिस ज़ोन जे अंदरि असां शहदूं ॾिनियूं ऐं इहो ई हिकिड़ी आउटकम आहे तो कराची जा हालात ठीक थिया आहिनि ऐं कराची जी सिचुएशन बेहतर थी। सर मैडम शैला ने ये भी मार्क किया था, अभी थोड़ी देर पहले बात हुई थी कि जो लास्ट ऑपरेशन का टेन्योर था, जो टाइम पीरियड था, उसमें सबसे ज़्यादा शहादत सिंध पुलिस की हुई है और पुलिस फोर्स की हुई है। उसमें कोई 2000 प्लस का रेशो है जो पुलिस के जवान शहीद हुए हैं। उसमें अफसर भी हैं, पुलिस कांस्टेबल भी हैं, सिपाही भी हैं। रोड पे एक आम पुलिस वाला जब जॉब करने जाता है, चाहे उसकी रोड पे जॉब लगे, चाहे बिल्डिंग के टॉप पे जॉब लगे, उसकी ड्यूटी लगे वहाँ पर, या मोबाइल में वो बैठ के फ़राइज़ सर अंजाम दे, आम बंदा जो उसको देखता है यकीनन कुछ पॉजिटिव नज़र से देखते हैं, कुछ नेगेटिव से भी देखते हैं। क्रिमिनल बंदे को शहीद नहीं करता, वो वर्दी को शहीद करता है। तो ये रेशो जो ऑपरेशन में ज़्यादा रहा, अब कम हो गया है। इस ऑपरेशन के रेशो में जितने ज़्यादा जवान शहीद हुए, उनका ताल्लुक किसी का रूरल एरिया से था, किसी का अर्बन एरिया से ताल्लुक था। क्या पुलिस के ऑफिसर्स या ये महकमा रूरल एरियाज़ या अर्बन एरियाज़ को दोनों को एक ही प्रायोरिटी पे रखते हैं? बिल्कुल, उनमें तो कोई फ़र्क नहीं हो सकता। दोनों पुलिस वाले हैं, एक ही फंड्स जो यूनिफॉर्म उनको है, देते हैं, एक ही उसमें कोई महकमा फ़र्क तो है। नहीं होता? नहीं, उसमें कोई फ़र्क नहीं है। जो कॉम्पनसेशन है इनिशियल, वो 5 मिलियन कर दी है गवर्नमेंट ने, जी जी, वो उसकी फैमिली को मिलती है। फिर उसको हम जिंदा तस्वर करते हैं, हमारा मजहबी कॉन्सेप्ट भी बिल्कुल है जी, शहीद का। और वो जितने साल का भी था जब वो शहीद हुआ, तो जो उसकी सुपर एनुएशन की एज है 60 ईयर्स, तब तक उसको वही तनख्वाह मिलती है। वो अपने बैचमेट्स के साथ प्रमोट भी होता है। अच्छा, हम उसको बिल्कुल जिंदा तस्वर करते हैं जैसे वो हाजिर ड्यूटी है। और उसकी वो तमाम फैसिलिटीज़ वैसे ही चलती हैं। उसको एक घर भी अब बहरिया टाउन के ताउन से बना के दिया जाता है। उसी एरिया में या कोई मखसूस एरिया है? उसी एरिया में जहाँ उसकी फैमिली रहती है, वहाँ पे अब कोई किराए के घर में रहता है, कोई पेरेंट्स के साथ रहता है, इंडिपेंडेंट घर। बिकॉज हर फैमिली, मेरा ख्याल है, एक इंडिपेंडेंट घर पसंद करती है। तो फैसिलिटीज़ के हवाले से कोई फ़र्क नहीं है रूरल और अर्बन में। इट्स वन फोर्स, इट्स वन प्रोविंस, क्योंकि देखिए डिपार्टमेंट। मैं जानता हूँ, आप जानते होंगे, मैडम शैला जानते होंगी, फैजुल्ला साहब जानते होंगे, मुझे ये मैसेज कन्वे करना है, पहुँचाना है आम इंसान तक, आम बंदे तक, आम पब्लिक तक, जिनके जहनों में, ख्यालों में ये है कि जी शहर की पुलिस की अलग प्रायोरिटी है, गांव की पुलिस की अलग प्रायोरिटी है, उस पर ज़्यादा गौर नहीं करते, शहर के इलाकों के पुलिस ऑफिसर्स पे या पुलिस वालों पे ज़्यादा गौर करते हैं। इसलिए आपने देखा होगा कि जो रूरल एरियाज़ के कुछ पुलिस ऑफिसर्स हैं, उनकी ज़्यादा प्रायोरिटी है कि हम अर्बन एरियाज़ में जाएँ, हम शहरों में जाएँ। उनसे अगर कोई रीज़न पूछे गए हैं, कोई कागज़ पूछेगा, तो ये यकीनन कहते हैं कि जी वहाँ सहूलतें ज़्यादा हैं, इसलिए हम वहाँ जा रहे हैं। कि मैंने कहा कि कहीं ये डिफरेंट तो नहीं? देखिए, सहूलतें इस सेंस में तो हो सकती हैं कि अब दादू में उस तरह के स्कूल तो नहीं होंगे जिस तरह के स्कूल कराची में हैं, वहाँ उस तरह के हॉस्पिटल्स तो नहीं होंगे जैसे कराची में हैं। बच्चों को आगे मुख्तलिफ करियर्स ज्वाइन करने के लिए जितनी अपॉर्चुनिटीज़ कराची में हैं या लाहौर में हैं या मे बी टू एन एक्सटेंट हैदराबाद में हैं, वो जामशोरों में नहीं होंगे, वो दूर दराज के इलाकों में नहीं होंगे। तो उस एंगल से तो डेफिनेटली कराची में एक आपको एज होता है, लेकिन अदरवाइज कोई फ़र्क नहीं है। नहीं, वो तो फ्यूचर प्लानिंग के लिए हो गया। मैम यही सवाल मेरा आपसे, डिपार्टमेंटली कोई ऐसा डिफरेंस नहीं है। देखें, कल जॉब रिस्पॉन्सिबिलिटी में डिफरेंस हो सकता है, कल्चर आपका वेरी करता है अर्बन और रूरल का, लेकिन जो आप एडमिनिस्ट्रेटिव सेटअप में पुलिसिंग की तनख्वाहों के हवाले से और दीगर एस्पेक्ट्स में उसके इक्वल ट्रीटमेंट में, वो बिल्कुल तमाम, चाहे रूरल हो अर्बन हो, उसमें सिमिलैरिटी है, उसमें कोई डिफ्रेंसिएशन नहीं है। सेकेंडली, जैसे सर ने अभी रोशनी डाली कि अर्बन सेटअप की अलग ही चार्म होता है, आपकी सिटी लाइफ जो है वो ऑल टुगेदर डिफरेंट होती है। तो रूरल सेटअप में उसको वो फैसिलिटीज अपॉर्चुनिटीज नहीं मिलती, तो यहाँ वो अवेल कर सकता है ऑन हिज ओन कॉस्ट, अपने तौर पे। ये नहीं कि पुलिस की तरफ से उसको कोई खास एक एडिशनल चीज मिली हुई है, सच कुछ भी नहीं है। सही, तो ये तो नहीं है कि कोई बजट का इशू होता है या कुछ? नहीं, हर जवान इक्वल है और तमाम को जो है इक्वली ट्रीट किया जाता है। अच्छा, एक आम पब्लिक तक ये एक मैसेज पहुँचाना बहुत ज़रूरी है कि वो ये समझते हैं जी पुलिस फोर्सेस को सहूलतें नहीं है। ये बड़ा एक कॉमन क्वेश्चन है आम पब्लिक के लिए, जिसमें ये एक वायरल है, जिसको लोग, मैं नहीं समझता, जब तक आपको नॉलेज नहीं है, जब तक आप उनसे इन टच नहीं है, तो आप कैसे दावे करते हैं? जब भी कोई इशू होता है खुदा न खास्ता, तो यही कहा जाता है जी पुलिस क्या कर सकती है। ये एक आम पब्लिक के ये तासुरात क्यों है कि जी पुलिस क्या कर सकती है? ये सवाल क्यों उठता है?
सहूलतें आपके जो जहन में वो ये है कि जो हमारा काम है उसके हवाले उस हवाले से डिपार्टमेंटल सहूलतें या जो आप फील्ड में काम कर रहे हैं उसमें आपके मोबाइल्स हो गए, आपके असला हो गया, या आपका जो आपके आलात हैं, जो आपकी ट्रांसपोर्टेशन है, या जो ज़रूरत की चीज़ें उस बजाय दूसरी फोर्सेस के पुलिस के वो कम दी जाती है। जी, सबसे पहले तो स्ट्रेंथ का इशू है। सही। अब कराची में प्रैक्टिकली मैं समझता हूँ कोई 900,000 लोगों के ऊपर एक पुलिस कांस्टेबल है। वो लास्ट टाइम आपने 1450 फिगर बताई थी, मतलब इसके ऊपर अब चूंकि सेंसस नहीं हुई, हमें एग्जैक्ट कराची की पॉपुलेशन का नहीं पता। शहला 3 करोड़ कह रही हैं, कोई 2.5 करोड़ कहता है, कोई 3.25 करोड़। इंटरनेशनल लेवल पे वो कहते हैं कि 18 मिलियन है। सो वी आर नॉट श्योर। तो यू कुड से कि अराउंड 1000 इंडिविजुअल्स पे एक पुलिस कांस्टेबल है, विच इज़ अ वेरी वेरी पुअर रेशो, और वो भी एक ऐसे शहर में जहां लॉ एंड ऑर्डर इतना बड़ा मसला है, जहां टेररिज्म इतना बड़ा मसला है कि ना सिर्फ नेशनल इशू है बल्कि एक इंटरनेशनल इशू है। ये हो गया। उसके बाद जो बेसिक इक्विपमेंट होता है, ट्रांसपोर्टेशन होती है, उसके हवाले से भी बहुत बेहतरी की ज़रूरत है। सही। गाड़ियाँ डेफिनेटली हमें चाहिए, जितनी बुलेट प्रूफ हो उतना बेहतर है। इसी तरह मॉडर्न वेपन्स हमें चाहिए। हमारे पास जो राउंड्स होते हैं वो बहुत कम होते हैं, इवन ट्रेनिंग के लिए सफिशिएंट राउंड्स नहीं होते। और मैं आपको एग्जैक्ट नंबर नहीं बताऊंगा, मुझे खुद शर्मिंदगी होगी जितने के ट्रेनिंग इंस्टीट्यूशंस में राउंड अवेलेबल होते हैं कांस्टेबल को ट्रेन करने के लिए। अब हालात बेहतर हो रहे हैं, बट स्टिल अभी बहुत डेफिशिएंसीज हैं। इसी तरह जो रेजिडेंशियल फैसिलिटीज़ हैं वो ख़ास तौर पे बड़े शहरों में बड़ी पुअर हैं। हमारी अगर आप लाइंस का विज़िट करें तो आप देखेंगे कि बहुत डिंजी कंडीशंस हैं, वो बिल्कुल स्लम्स का रूप धारे हुए हैं। भले आप गार्डन हेडक्वार्टर की लाइन का विज़िट कर लें, तो उस हवाले से बहुत बजट चाहिए, बहुत एफर्ट चाहिए उसको बेहतर करने के लिए। इवन ऑफिसर्स के लिए अकामोडेशन का इशू है। मैं और शहला एक एक कमरे में पुलिस क्लब में रहते हैं। मैं एएसपी के तौर पे जिस कमरे में रहता था, अब एसडीआईजी भी उसी कमरे में रहता हूँ। तो ये डेफिनेटली अकामोडेशन के ख़ास तौर पे बड़े शहरों में इशूज़ हैं। लेकिन जो सबसे बड़ा प्रॉब्लम है ना, मैं समझता हूँ दुनिया तेज़ी से आगे जा रही है, ये टेक्नोलॉजी की दुनिया है। पुलिस को टेक्नोलॉजिकली सही हद तक अभी तक इक्विप नहीं किया गया। कुछ ऐसी टेक्नोलॉजीज़ हैं जिसको कुछ और अदारे बड़े जेलसली गार्ड करते हैं। हमारी वो डेफिनेटली रिक्वायरमेंट है। पूरी दुनिया की पुलिस फोर्सेस, खासतौर पे मॉडर्न पुलिस फोर्सेस जो हैं, उनके पास वो टेक्नोलॉजीज़ हैं, लेकिन फॉर गुड रीजंस और फॉर नॉट वेरी गुड रीजंस वो अभी तक पुलिस को वो फैसिलिटीज़ उस तरह से नहीं मिली जिस तरह से मिलनी चाहिए, जिसमें ख़ास तौर पे ये जो सेलुलर फ़ोन्स हैं उनके रिकॉर्ड के हवाले से, और फिर जो लोकेटर्स हैं, जीएसएम लोकेटर्स हैं, बिकॉज आपको पता है क्रिमिनल हो, टेररिस्ट हो, वो सेल फोन पे कम्युनिकेट करते हैं। और अगर आपके पास लोकेटर नहीं होंगे तो आप टाइमली उनको चेज नहीं कर सकते। अगर आपने ख़त लिखना है किसी और अदारे को, फिर उसने परमिशन देनी है, फिर उसका सेल नंबर जो है वो हुकअप होना है और किसी ने सुनना है, या कोई भाग रहा है, चेज कर रहा है, आपको उसका सेल नंबर पता है लेकिन आपके पास लोकेटर नहीं है, तो आप उसको चेज नहीं कर सकते। तो आज की दुनिया में, आज के पाकिस्तान में, आज के कराची में ये बेसिक जो फैसिलिटीज़ हैं ये बिल्कुल पुलिस के पास होनी चाहिए। चलें जी, ये तो बड़ी अहम बात है आपने बताई और मार्क भी की। यकीनन मूंखे हिकु ॻाल्हि जी तमामु घणी ख़ुशी थी, जीअं ब्रेक में गपशप पे कई साईं जिन सां कुझु नॉलेज हासिल करण लाइ, त इहा ख़बर पई त कुझु अर्सो पहिरीं सिंध गवर्नमेंट इहो ऐलान कयो त शहीदनि जी जेका हाणे फंड हूंदा, सपोर्टिव फंड जेके हूंदा, उहे 50 लाख रुपया हूंदा, 5 मिलियंस, एम आर राइट सर, 50 लाख रुपया हूंदा, जेके 20 लाख, 22 लाख या 25 लाख पहिरीं हूंदा हुआ, हाणे उहे 50 लाख आहिनि। त यकीनन इहा हिकिड़ी वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त हिकिड़े शहीद जी फैमिली के सपोर्ट लाइ, छो त उनखां पोइ सॼी ज़िंदगी उनजी फैमिली खे सपोर्ट करिणो आहे, ऐं इहे ई उनजो सोर्स ऑफ इनकम आहे, ऐं इहे ई उनजा ज़रिया आहिनि जिन खां उनखे अॻिते वधणो आहे, उनजी फैमिली खे, उनजे ॿारनि खे एजुकेशन हासिल करणी आहे। ख़ासि अहम ॻाल्हि आम माण्हू खे मां वरी रिक्वेस्ट कंदुसि, जंहिं सिंध पुलिस लाइ तव्हां असांजे ज़हननि में कुझु अहिड़ियूं शयूं अची वियूं आहिनि। DIG डॉक्टर जमील साहब इहा ॾाढी क्लियर ॻाल्हि कई, वाज़ी ॻाल्हि कई त जेको शहीद हूंदो आहे उन पोस्ट खे उहो ई कंटिन्यू रखियो वेंदो आहे जीअं हिकिड़े ज़िंदा माण्हू जी पोस्ट खे कंटिन्यू रखियो वेंदो आहे। उनजा प्रमोशन थींदा आहिनि, उनजी सैलरी 60 सालनि ताईं उनजी सैलरी हूंदी आहे। उसके बाद रिटायरमेंट भी होती है सर उसकी, जी पेंशन भी चलती है, रिटायरमेंट फंड भी उसको मिलते हैं। वी ट्रीट हिम एज अ लिविंग पर्सन। सो यकीनन
इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे। ऐं इन डिपार्टमेंट खे इन ॻाल्हि ते तव्हां ऐं असांजे तरफ़ां बल्कि मुंहिंजे तरफ़ां सलाम आहे, जेका मुंहिंजी नॉलेज में पहिरीं शइ न हुई। शायदि मुंहिंजे ज़हन में बि 100 सवालात हुया त हिकिड़ो पुलिस ऑफिसर या को सिपाही शहीद थिए थो त उन खां पोइ 20-22 लख ॾेई करे उन सां वास्तो ई ख़तमु आहे। पर इहा ख़ुशी जी ॻाल्हि आहे त उन सां वास्तो हिकिड़े आम माण्हू ज़िंदा माण्हू वांगुरु ई आहे। 60 साल ताईं उनजी सर्विस आहे त उनखे उअं ई ट्रीट कयो थो वञे। सो अॼोको ॾींहुं 4 अगस्त स्पेशल ॾींहुं ऐं यकीन ख़राज अक़ीदत असां तव्हां सभु गॾिजी पेश पिया कयूं। सिंध पुलिस पाकिस्तान जे पुलिस ऑफिसर्स ऐं पुलिस ऑफिसर्स सां गॾु जेके पुलिस कांस्टेबल जेके बि शहीद थिया आहिनि उन्हनि सभिनी खे सुर्ख सलाम असांजो, तव्हांजो सभिनी जो अक़ीदत भरियो सलाम ऐं उनजी फैमिली ऐं उनजे हिमत ऐं हौसले खे बि असांजो सलाम। वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, जल्दी मिलूं था अॼु की स्पेशल ट्रांसमिशन। वंस अगेन वेलकम बैक, खुश आमदीद भली का तव्हां सभिनी खे। ऐं यकीनन अॼोको प्रोग्राम अॼोको ॾींहुं स्पेशल ॾींहुं ऐं हीउ स्पेशल इन जे करे आहे त जिन असांजे करे पंहिंजी जान जो नज़रानो पंहिंजो पाण खे क़ुर्बान कयो, न पंहिंजे घर जो सोचो, न पंहिंजे ॿारनि जो सोचो, न पंहिंजे दोस्तनि जो सोचो, न पंहिंजे मिटनि माइटनि जो सोचो, शहादत जो रुतबो माणियो सिर्फ़ु असांजी प्रोटेक्शन लाइ, तव्हांजी प्रोटेक्शन लाइ, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त लाइ, पंहिंजे सूबे जी हिफ़ाज़त लाइ, उन सूबे जे उन शहर जी हिफ़ाज़त लाइ जिथे उन जवान जी जॉब हुई। न उन ॾींहुं ॾिठो, न उन राति ॾिठी। ऐं हिकु माउ जो पुटु जेकॾहिं शहीद थी वञे त यकीनन उनजी माउ ज़िंदगी भर उहो वक़्तु, उहो टाइम यादि रखंदी आहे। पर थक लही वेंदा आहिनि, माउ जी अॻियां उहो औलाद नथो अची सघे, उहा ज़िंदगी वापसि नथी अची सघे। पर जॾहिं जेके अॼु मां ॻाल्हियूं ॿुधियूं सिंध पुलिस जूं, एतिरी सपोर्ट हूंदी आहे उन जवान जी फैमिली खे त आम 100% अश्योर के यकीनन उनजे ॿारनि में छो न उहा अवेयरनेस अचे, उनजी फैमिली में छो न उहा अवेयरनेस अचे, छो न उहे तारीफ़ूं कनि जेके डिपार्टमेंट लख लहिणो त भई कंहिं फैमिली जो जेको जवान शहीद थिए थो त उनजी माली सहायता बि थिए थी ऐं उनजी 60 साल जेसि ताईं उमिरि उन शहीद जी उहा 60 साल पूरी थिए थी तेसि ताईं उनजे घर जो चुल्हो विसावणु नथा ॾियनि। सलाम आहे सिंध पुलिस खे ऐं उनजे अफ़सरनि खे ऐं उनजी पॉलिसी मेकर्स खे, उन सां गॾोगॾु जेके उन में इंटरनल उहे माण्हू वेठा आहिनि, जेके थिंक टैंकर वेठा आहिनि, जेके उहे सोच रखण वारा माण्हू वेठा आहिनि। ऐं हाणे जीअं शहीद खे या शहीदनि जी फैमिली खे 20 लख मां 50 लख ते खणी विया आहिनि। सो सलाम आहे उन्हनि सभिनी खे जिन उन्हनि शहीदनि लाइ सोचो, उनजी फैमिली लाइ सोचो। ऐं अॼु असां तव्हां सभिनी जो वेहण जो मक़सदु इहो त सिंध जे पाकिस्तान जे उन जवान खे यादि कयो। एग्ज़ैक्ट नाला जेके यादि न आहिनि पर यकीन असीं ॻाल्हि उन्हनि जी था कयूं। असीं उनजी फैमिली खे सुञाणूं कोन था, पर जेकॾहिं उनजी फैमिली असांखे ॾिसे थी त असीं अव्हांजे औलाद जी ॻाल्हि था कयूं, अव्हांजे पुटनि जी ॻाल्हि था कयूं ऐं असांजे उन शहीदनि जी ॻाल्हि था कयूं जिन असांजे करे शहादत हासिलु कई। फैज़ुल्ला कुरैशी साहब पाकिस्तान में सूबे सिंध में रूरल एरियाज़ में ॿहिराणे जे इलाइक़नि में उहा ड्यूटी कई आहे, यकीन पंहिंजा फ़राइज़ अंजाम ॾिना आहिनि। कीअं लॻंदो आहे जॾहिं शहर जी ड्यूटी कंदा आहियो, वरी तव्हांजी पोस्टिंग थी वेंदी आहे ॿहिराणे जे इलाइक़नि में, वरी उतां जी पुलिस सां तव्हां जॉब कंदा आहियो, उते डिफरेंट सोच आहे माण्हू जी, डिफरेंट रहणी कहणी आहे, टाइम जो वॾो उते मसइलो आहे त कुझु सवेर सुम्हंदा आहिनि, कुझु देरि सां सुम्हंदा आहिनि, घणा इशूज़ आहिनि। इशूज़ छा बल्कि एनवायरमेंट चेंज थी थो वञे। त उते जॾहिं तव्हां जॉब कयो था, वरी जॾहिं उतां जी फोर्स सां गॾिजी जॉब कयो था त कीअं लॻंदो आहे तव्हांखे ओवरऑल? दादा हर सिंध जो जीअं हर इलाइक़ो, हर ज़िलो ऐं हिकिड़ी कॉम्बिनेशन आहे माण्हुनि जी, हिकिड़े गुलनि वांगुरु मुख़्तलिफ़ रंग आहिनि, पंखड़ियुनि वांगुरु उन्हनि जा पर आहिनि, तीअं सिंध पुलिस में बि डिफरेंट वैरायटी आहे। थर जी पुलिस मुख़्तलिफ़ आहे, उतर जी पुलिस मुख़्तलिफ़ आहे, लाड़ जी अलॻि आहे। जीअं इलाइक़े जे हिसाब सां माण्हू चेंज थियनि था ईअं ईअं पुलिस जो कल्चर ऐं उनजो टेम्परामेंट चेंज थिए थो। क्रिमिनल एक्टिविटीज़ बि चेंज हूंदियूं, क्रिमिनल एक्टिविटीज़ बि डेफिनेटली उहा इंटेंसिटी बि घटि थिए थी, मैग्नीट्यूड बि घटि थिए थो। ओके, जीअं पाण उतर जी पुलिस ॾिसूं, मथे जेका पंहिंजा उतर जा इलाइक़ा आहिनि उते थोरो क्राइम थोरो वधीक तेज़ आहे, थोरो वायलेंट वधीक आहे। पर जे लाड़ जी पुलिस ॾिसूं त लाड़ जो क्राइम ॾिसूं त थोरो धीमो आहे। जीअं माण्हू धीमा आहिनि, जीअं माण्हू हुनजा सॉफ्ट आहिनि। त एज़ अ पुलिस ऑफिसर जॾहिं बि जंहिं सीट ते वेहबो आहे उनजे टेम्परामेंट खे माण्हू महसूसु कंदो आहे, उनजी फीलिंग्स खे महसूसु कंदो आहे। ऐं मां सिंध सां गॾु बलोचिस्तान में नौकिरी बि कई आहे, उते वरी उन्हनि जो पंहिंजो माण्हुनि जो कल्चर आहे, माण्हुनि जी फोर्सिस मुख़्तलिफ़ तरीक़े, उन में कम्यूनिटीज़ मुख़्तलिफ़ आहिनि, ज़िलनि जे हिसाब सां कम्यूनिटी चेंज थी वञनि, कबीलाई सिस्टम आहे उते, क़बाइल किथे क़बाइली आहिनि, किथे नान क़बाइली आहिनि। त
तव्हां हैदराबादी पुलिस ॾिसंदो, मीरपुर ख़ासि ॾिसंदो त मुख़्तलिफ़ आहे, शिकारपुर लाड़कान ॾिसंदो, कंबर कश्मीर ॾिसंदो त मुख़्तलिफ़ आहे। सही। त इन में वॾी वैरायटी आहे। हाणे कराची पुलिस क्राइम करण जा तरीक़ेकार अलॻि थी था वञनि, जीअं जीअं इलाइक़ा चेंज था थियनि उते वरी क्राइम रेशियो वधे थो या घटिजे थो, पर उते वरी डिफरेंट तरीक़ा आहिनि क्राइम करण जा। जीअं किथे असां ॿुधो त भई बाइक फुरण जो सिस्टम स्टार्ट थियो, केरु गुज़रंदो हुनखे पोयां को अहिड़ो वर्ड चई छॾींदा हुया, छो त हेॾो जो माण्हू थोरो जज़्बाती बि आहे, लाड़ जो माण्हू ऐं पंहिंजो उतर जो माण्हू, त हुनखे तव्हां को इशारो करे छॾियो या हुनखे तव्हां अहिड़ो को वर्ड चई छॾियो त बीह रहंदो, ऐं जॾहिं बीहंदो 3-4 ॼणा हुन मथां बीहंदा, चवंदो बाबा बाइक छॾ, जान छॾ, बाइक ॾे। तव्हां दुरुस्त था चओ। जीअं असांजो पंहिंजा 2 ज़िला उमरकोट ऐं थरपारकर ज़िला आहिनि जेका क्राइम में तमामु घटि आहिनि, बिल्कुलु लोएस्ट लेवल ते आहिनि। ओके। उते बि बाइक स्नैचिंग थींदी आहे। मां जॾहिं फस्ट टाइम पोस्ट उते थियुसि त मां ॾिठो त लठ जो इस्तेमालु करे बाइक फुरींदा हुया, माना लिकी वेई रहिया, को मोटरसाइकिल गुज़रियो हुते लठ सां वार कयो, अच्छा, ऐं उहो वीचारो सवार किरी पियो त मोटरसाइकिल खणी हले विया। पर इहा साॻी शइ अगरि शिकारपुर में ॾिसो त उते आम लठ जो हिसाबु न हूंदो, कुआड़ी न हूंदी, उते लाज़मी वेपन हूंदो, जदीद वेपन। लाज़मी इहो थोरो डिफरेंस आहे। मथियां इलाइक़ा थोरा बिकॉज़ ऑफ डिफरेंट रीज़न्स, क़बाइली कॉन्फ्लिक्ट्स जे करे, क़बाइली झड़नि जे करे उते जेका वेपनाइज़ेशन आहे वधीक थी आहे, त वरी उन कल्चर जे हिसाब सां, उन वेपनाइज़ेशन जे हिसाब सां पुलिस पंहिंजो पाण खे वधीक स्ट्रिक्टली ऐं वधीक फर्मली असर्ट थी करे, छो उन हालात में हुनखे पंहिंजी सिक्योरिटी बि ॾिसणी आहे पुलिस खे। सही। तव्हां ॾिसो त असांजूं जीअं चेन एपीसीज़ आहिनि सिंध पुलिस जूं, उहो तव्हांखे जनरली उतर जे इलाइक़े मिलंदियूं। उहे इलाइक़ा जिते क़बाइली झेड़ा हलंदा रहिया आहिनि, त उते डेफिनेटली माण्हू वेपनाइज़ थी विया आहिनि, ऐं उते कुझु जॻहनि ते अञा बि इशूज़ आहिनि। त उन में जॾहिं पुलिस वञे थी, उन में इंटरवेंशन करे थी, उनखे डिफ्यूज़ करण जी कोशिशि करे थी, त पोइ चेन एपीसी जी मदद सां वञे थी। त इहो एरिया जे हिसाब सां एरिया टू एरिया फ़र्क़ु पए थो। अच्छा, शिकारपुर में वहाँ जॉब कई या वहाँ रूरल एरिया में, उमरकोट में, थरपारकर में तव्हां जॉब कई, जेको हिकिड़ो सिंध जी आवाम ते हिकिड़ो हावी आहे धाड़ियल कल्चर, उहो एनवायरमेंट पुलिस खे फेस करणु चवंदा आहिनि ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, छो त पुलिस वांगुरु या पुलिस खां वधीक जदीद असलो आहे उन्हनि वटि। जॾहिं उन्हनि मां कुझु धाड़ियल जॾहिं पकड़िजनि था, उहे पंहिंजी बयान जॾहिं रिकॉर्ड कराइनि था, त असां या उन सां तशदुद थिए थो या ज़ुल्म थिए थो, उनखां पोइ हू क्रिमिनल थियनि था। छा उन वक़्तु पुलिस फोर्सिस या पुलिस जा जेके ऑफिसर्स आहिनि उनखे का अहिड़ी तंबीह कंदा आहिनि या अहिड़ी पॉज़िटिव उनखे शयूं ॾिसंदा आहिनि, उहो उन शइ मां निकिरी वञे, ऐं पॉज़िटिव क़दम ते अची वञे, पॉज़िटिव नॉर्मल लाइफ ते अची वञे? अदा ओवरऑल जेको क्रिमिनल जस्टिस सिस्टम आहे, उहो कंहिं बि माण्हू खे सबक़ु ॾियण लाइ हिकिड़ो पूरी सीरीज़ आहे। सही। उनखे कंहिं ज़बानी भाषण जी ज़रूरत कोन्हे क्रिमिनल खे। सही। जॾहिं उहो अरेस्ट थिए थो, पुलिस ऑफिसर हुनखे सम्झाए थो, FIR दर्ज थिए थी, उनखां पोइ उहो बेल कराए थो या कोर्ट में पेश थिए थो, जज साहिबान हुनखे सम्झाइनि था। उनखां पोइ जॾहिं हुनजो ट्रायल हले थो, त जिन सां ज़्यादती कई आहे, जेका माण्हू जा विक्टिम आहिनि उहे साम्हूं अचनि था, बयानु ॾियनि था। इहो हिकिड़ो सॼो एजुकेशनल सिस्टम आहे। ईअं न आहे त को कंहिंखे पुलिस पकड़े थी ऐं जेल मोकिले छॾे थी। उनखां पोइ पुलिस वटि रहनि था, फाइलूं ठहनि थियूं, ट्रायल हले थो, ट्रायल थियण खां पोइ अगरि हुते साबिती बीहे थी ऐं माण्हू हुनजे ख़िलाफ़ु बयानु ॾियनि था, एविडेंस अचे थो, पोइ जेल वञे थो, जेल में सज़ा कटे थो, जेल में वरी हुनजी उते ॾिसे थो, ॿियनि माण्हुनि खे ॾिसे थो, ॿिया क्रिमिनल ॾिसे थो, त कहिड़ा माण्हू कहिड़ो कहिड़ो क्राइम करे, पोइ बिल्कुलु उहो रियलाइज़ करे थो। ऐं मां सम्झां थो त अगरि को इंसानु हिन प्रोसेस जे अंदरि क्राइम करे थो ऐं कन्विक्ट थिए थो, सज़ा खाए थो, जेल कटे थो, ऐं उनखां पोइ बि अगरि उहो पंहिंजी इन रविश ते क़ाइमु आहे, त उहो पंहिंजे पाण सां ज़्यादती करे थो, पंहिंजी फैमिली सां ज़्यादती करे थो। उनखे उहो जेको नेचुरल जस्टिस सिस्टम आहे, उनखे सॼो सिस्टम ॾेखारे थो, या रियलाइज़ बिल्कुलु करे थो। जेल में माण्हू चवंदा आहिनि, जनरल हिकिड़ी परसेप्शन आहे, जेल में वञी माण्हू बिगड़ी था वञनि, क्रिमिनल वॾो क्रिमिनल थिए थो, पर इहो हुननि जी पंहिंजो इंडिविजुअल कंडक्ट आहे। उते हुनखे असल केस में नज़र अचनि था, हुनखे ग़लति केस में नज़र अचनि, हुनखे हर शइ लेसन सॼो किताबु पढ़ी थो अचे। अगरि उनखां पोइ बि हू पंहिंजे जराइम जी रविश ते क़ाइमु आहे, त हू पंहिंजो पाण सां ज़्यादती थो करे, पंहिंजी फैमिली सां ज़्यादती थो करे, पंहिंजे मुल्क सां ज़्यादती थो करे। सही। मैडम शैला जी, आमतौर पे जैसे फीमेल से आपका मेल मुलाकात होती है, मार्केट्स में हो गई या थाने में जब उनके इश्यूज़ होते हैं, घर में भी काफ़ी, अब तो अगर थोड़ा बहुत भी 19-20 होता है तो फ़ौरन अब घर की खातून थाने में पहुंच जाती है, आपसे मुलाकात होती है उनकी। लेडीज़ तक या वुमेन के अंदर ये तासुरात कितना पॉजिटिव कितना नेगेटिव पुलिस का? पुलिस अच्छी है या नहीं, यू वांट कि वुमेन पुलिस कितना है, ख़वातीन किस तरह अप्रिशिएट करती हैं? देखिए, ख़वातीन नॉर्मली तो पुलिस स्टेशन आती नहीं हैं, लेकिन कराची जैसे शहर के अंदर ज़रा सा भी कोई मसला होता है तो यहाँ अर्बनाइज सेटअप है, तो फीमेल फ़ौरन पुलिस स्टेशन आ जाती हैं कि जी ये इशू हो गया, वो कोई गांव की औरत नहीं है कि जी चूल्हा फटेगा तो बहू जल के मर जाएगी। तो यहाँ पे ज़रा सा भी कोई होती है, इवन दो अब साइबर क्राइम या
हस्बैंड के मोबाइल पे इस तरह के इशू ज़्यादा आते हैं जी, मैसेजेस आ रहे हैं तो वो कंप्लेन करने आ जाती है कि जिस तरह के इशूज़ हैं हमारे घर के अंदर ये हो रहा है, आप इसको कंट्रोल करें। तो जो अब पहले ही होता था पुलिस से ये आप रवैया एक्सपेक्ट करते थे, लोग कहते थे कि जी हस्बैंड वाइफ की लड़ाई हो गई, थाने आते हैं तो बोलते हैं आपस का मामला आपस में सॉल्व करो, वैसा नहीं है। कानून मौजूद है, एंटी वुमेन प्रैक्टिसेस है 2014 और एंटी हरासमेंट और दीगर इस तरह के हैं जो वुमेन रिलेटेड भी हैं, जिसमें एड्रेस किया गया इशूज़ को। तो ख़वातीन को अवेयरनेस भी है और पुलिस को भी ट्रेन किया गया इस हवाले से, और अगर इस तरह का कोई केस होता है तो वो किया जाता है, कानून अवेलेबल है। सेकेंडली, वुमेन का ट्रस्ट बिल्ड हुआ है, ख़वातीन अब फ़ौरन से बेधड़क होकर आ जाती हैं और वुमेन पुलिस की मौजूदगी इस बात की जो है वो गवाही देती है कि वो काम भी कर रही होती हैं, प्लस ये कि उनको इशूज़ को एड्रेस भी कर रही होती हैं, तो एक ट्रस्ट बिल्ड हो गया। अभी लास्ट वीक एक वाक़या हुआ, मेरी एक ASI सब इंस्पेक्टर है, वो रेड के लिए गई तो एक कंप्लेंट आई थी, उस पर FIR लॉन्च हुई तो वो उसके लिए अरेस्ट करने के लिए कस्टडी गई फ्रीयर की हदूद में। वहाँ पे घर वालों ने उसको, ख़वातीन कुछ उनके रिलेटिव मेहमान भी आए तो उन्होंने उठा के इतना बुरा उसको मारा पीटा, कांस्टेबल हमारी जो पुलिस पर्सनल थी उसको। तो उसके बाद उसके ख़िलाफ़ एक और FIR लॉन्च हुई कि कार्य सरकार में मुदाखलत की और उसको मारा। तो वुमेन पुलिस को उन्होंने समझा कि जी कोई ऐसी बात नहीं आई और क्यों आई हमारे घर, और एग्रेसिव हो गए। एक तो आप डिफ़ॉल्टर है, वो तो खैर बाद में फैसला होगा, आपके खिलाफ FIR है, आपको हम लीगली अरेस्ट करने गए, तो उसके बाद आपको पहले बुलाने गई थी, उसने अरेस्ट भी नहीं कहा था, अब कहा था कि आप थाने आ जाइए, खुद आके विजिट कर लें, तो वो आ नहीं रहे थे। सेकंड टाइम गए तो उन्होंने मारना पीटना शुरू कर दिया, तो फिर उसके खिलाफ कार्रवाई की गई। लेकिन हमारे यहाँ अभी तक रियलाइजेशन नहीं है माशरे में, वुमेन पुलिस को वो इंपॉर्टेंस नहीं मिली जो कि मिलनी चाहिए। तो वही मैंने थोड़ी देर पहले आपसे बात की थी कि उनको मेन स्ट्रीम लाइन में ले आए हर थानों के अंदर, बजाय हम एक सेपरेट थाना बनाने के। चले हमारे कल्चर इस तरह का है कि हम वुमेन को अलग से सेपरेटली ट्रीट करते हैं, हमारे कानून के अंदर है कि वुमेन अगर कहीं रेड भी करते हैं तो वुमेन को आइसोलेट कर देते हैं या वुमेन को कस्टडी को वुमेन थाने में ही रखें, वो हमारा मुआशरा और कल्चर इस तरह का है। वो हम ठीक है अपना एक आइसोलेट कर दिया, लेकिन ज़्यादा फीमेल की रिक्रूटमेंट करके उन्हें मेन स्ट्रीम में लेकर आए और वही रोल लाइक मोबाइल ऑफिसर आप यूरोप में देख लें, अमेरिका में देख लें, आप डिफरेंट कंट्रीज से आप कंपेयर कर लें, वहाँ पर जो मेन की पोस्ट हैं उनके ममालिक, उस ममालिक में भी उनको नहीं लगाया जाता था, बिल्कुल मेल काउंटर पार्ट्स उनको आने नहीं देते थे की पोस्ट पर। लेकिन अब वहाँ भी एक्सेप्टेंस आ गई है, तो यहाँ पे भी ये टॉलरेंस होनी चाहिए, इस चीज़ को रियलाइज़ करें और एक्सेप्ट करें कि वुमेन कैन डू बेटर, वो भी परफॉर्म कर, चाहे बेटर नहीं तो इक्वली तो कम कर सकती है ना, तो उसको मौका दें ताकि वो कुछ ना कुछ जो है वो सर्विस डिलीवरी अभी तो ये भी है कि वुमेन्स में खुद अवेयरनेस भी आई है, बिल्कुल उन्होंने खुद भी एक्सेप्ट किया पुलिस को। लेकिन ज़्यादातर लोग रिलेक्टेंट होते हैं पुलिस ज्वाइन करने से, स्पेशली वुमेन। इवन आई डिड सेमिनार इन यूनिवर्सिटी ऑफ कराची, तो आई हैड एन एक्सपीरियंस वहाँ पे जो PhD कर रही थी ख़वातीन, उनसे मैंने बात की और उनको हमने मोटिवेट करने की इनफैक्ट कोशिश की कि यू शुड ज्वाइन। डिसाइड कि जी क्या करेंगे, हम ब्यूरोक्रेसी में आगे, हम तो MPhil और PhD कर रहे हैं और ब्यूरोक्रेसी में तनख्वाह क्या है, तो हम वी आर नॉट हेयर फॉर तनख्वाह, सैलरी के लिए इंसान नहीं होता, आपने सर्विस करनी है, अगर मुल्क कौम की खिदमत करनी है। तो आई सेड देम कि आप टारगेट ऑडियंस है, आप वो लोग हैं जिनके अंदर पोटेंशियल है, आप मुल्क के पॉलिसी मेकर होंगे, यू विल बी द इंजन ऑफ द मशीनरी ऑफ द स्टेट गवर्नमेंट, तो आप उसको ज़्यादा अच्छा रन कर सकेंगे बजाय इसके कि हम आम लोगों से ये चीज़ एक्सपेक्ट करें। वेरी ट्रू सर, वेरी ट्रू मैडम। अच्छा जमील साहब, एक ज़िंदगी इंसान को कहीं ना कहीं कोई ना कोई याद आ ही जाती है। जिस डिपार्टमेंट में जो लीड करता है, जो जॉब करता है, वो घर से ज़्यादा टाइम वहाँ देता है, और पुलिस में तो मेरे ख्याल में अगर एक SHO को देखें तो शायद रात को रहता भी थाने में है, एक छोटा सा कमरा बनाया होता है और ऑन कॉल होता है 24 आवर, और सुबह को अगर वो घर जाता है तो सुबह को सबसे ज़्यादा उसको परेशानी थी कि मुझे थाने पहुँचना है। शायद वो स्कूल जाते हुए अपने बच्चों से भी नहीं मिलता, और फिर आम बंदा जब ये बात करे ये पुलिस वाले, मतलब नेगेटिविटी ज़्यादा है, पॉजिटिविटी बहुत कम है। तो आपका और हमारा मकसद आज भी यही है कि एक तो हमने पुलिस के जवानों को जो शहीद हुए उनको खराज अकीदत पेश करें और यकीनन उनको याद भी रखें, और साथ साथ एक आम बंदे के जहन में जो तासरात है नेगेटिव वो कम से कम हो। जितना पॉजिटिव अपनी पुलिस को समझेंगे उतना उनके लिए भी फ़ायदा होगा और उतनी अवेयरनेस भी बढ़ेगी। जो न्यू जनरेशन है उस पर भी ये मैसेज जाएगा, क्योंकि घर से ही मैसेज जाता है। आपके साथ कोई ऐसा पुलिस एहलकार जो जिसने काम किया हो और कोई शहीद हुआ हो आज भी आपको याद हो? बिल्कुल, मैंने जब बिल्कुल अपना जॉब स्टार्ट किया था, मैंने जो यूटीशिप जो हमारा फील्ड ट्रेनिंग का पीरियड बिल्कुल स्टार्ट पे होता है जब आप करियर स्टार्ट करते हो, वो मीरपुर ख़ास में किया था। अच्छा। वहाँ पे सैटेलाइट टाउन एक पुलिस स्टेशन है जहाँ मेरी अटैचमेंट रही, जहाँ मैंने सीखा कि एक पुलिस स्टेशन किस तरह फंक्शन करता है। तो वहाँ पे उस वक्त एक सब इंस्पेक्टर रियाज होता था जो इंचार्ज होता था उस पुलिस स्टेशन का। मैं ये ट्रेनिंग करने के बाद फिर एक करीब ही उसी डिस्ट्रिक्ट का एक सब डिवीज़न है डिग्री,
डिगड़ी वहाँ पे लग गया। और ये SHO जो जिसके साथ मैंने काम सीखा था पुलिस स्टेशन का, ये एक रात को उसके इलाके में किसी घर में डाकू घुसा है और ये इत्ला मिलने पे वहाँ पे गया और वहाँ पे एक्सचेंज ऑफ फायर में अनफॉर्चुनेटली एक ही गोली इसके सर में लगी और ये मौके पे शहीद हो गया। तो मुझे इत्ला मिली, उस वक़्त वो मेरा एरिया ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी नहीं था, वो सिटी मेरे को ख़ास था, लेकिन मैं आया और फिर मैं उसकी डेड बॉडी के साथ उसके गांव भी गया, एक एसोसिएशन था, और उसके बीवी को और उसके बच्चों को भी मिला। तो वो बड़े मुश्किल से हालात होते हैं, उसकी फैमिली को मिलना, उनको एक्सप्लेन करना, उनका जो एक इनिशियल शॉक होता है, इतना बड़ा लॉस होता है जिसकी कोई प्रैक्टिकल कॉम्पनसेशन मुकम्मल नहीं है। ये एक बड़ा टफ़ एक्सपीरियंस होता है सीनियर ऑफिसर के लिए कि किस तरह से एक्सप्लेन करें, कि उनको तसल्ली भी दें, उनको हौसला भी दें, उसकी कुर्बानी की अहमियत भी उनके सामने उजागर करें, और फिर जो उनके जहनों में उनके मुस्तकबिल के हवाले से बहुत से सवाल हैं उनको भी एड्रेस करें। उन दिनों तो इतनी कॉम्पनसेशन भी नहीं होती थी और इतनी फैसिलिटीज़ भी नहीं मिलती थी शोहदा को। ये तो ग्रेजुअली मैं समझता हूँ पिछले 4-5 साल में रिमार्केबल चेंज आई है कि गवर्नमेंट ने बड़ा फोकस किया है और पुलिस के शोहदा पे बड़ा उन्होंने फोकस किया है और उनकी फैसिलिटीज़ में इजाफा किया है। मैं बात कर रहा हूँ अर्ली 90s की, तब ऐसा नहीं होता था। तो फिर उस सिनेरियो में उसकी फैमिली को, इमीडिएट फैमिली को, बाकी रिलेटिव्स को तसल्ली देना और उनके जो फिर इमीडिएट प्रॉब्लम्स होते हैं उनको सॉल्व करना एक बड़ा चैलेंज होता है। अब तो काफ़ी चीज़ें स्ट्रीमलाइन हो गई हैं, बिल्कुल, और सिस्टम्स बन गए हैं। वेलफेयर एक इस्टेब्लिश्ड हमारा सेक्शन है पुलिस डिपार्टमेंट का, तो वो मुझे नहीं भूलता, बिकॉज दैट वाज माय फर्स्ट एक्सपीरियंस कि एक मेरा सुबॉर्डिनेट जिसके साथ मैंने काम किया, सीखा, और वो फिर शहीद होता है और फिर मैं उसके घर जाता हूँ, तो वो मुझे कभी नहीं भूलता। और आई टेल यू कि इससे बड़ी कुर्बानी कोई क्या दे सकता है। मतलब सिविलियन डिपार्टमेंट्स में सिर्फ पुलिस ही एक डिपार्टमेंट है जो इन द लाइन ऑफ ड्यूटी हर दूसरे दिन पाकिस्तान पूरे को अगर आप देखें तो कहीं ना कहीं अपनी जान का नजराना दे रहा होता है। ठीक है, हर इंसान की तरह हम पुलिस वाले भी, चूंकि होते तो इंसान है ना, इस वर्दी के अंदर एक इंसान होता है, हमें नेगेटिव एट्रीब्यूट्स भी होते हैं और पॉजिटिव एट्रीब्यूट्स भी होते हैं। हर इंसान को बनाया है अल्लाह ताला ने इस तरह है, उसमें अच्छा भी होता है, बुरा भी होता है। तो उसी तरह हमारे अंदर भी खामियां हैं, कुछ बुराइयां हैं, कुछ इश्यूज हैं, उनको हमें ठीक करने की बिल्कुल ज़रूरत है। लेकिन उसके साथ साथ हम बहुत काम भी करते हैं, बड़ी कुर्बानियाँ भी देते हैं, बड़ी टफ़ ड्यूटी भी देते हैं, बड़े मुश्किल हालात में काम करते हैं। जब लोग इंजॉय कर रहे होते हैं, रेस्ट कर रहे होते हैं, हम ड्यूटी दे रहे होते हैं। तो इन तमाम चीज़ों को इन टोटो जहन में रख के लोगों को हमारे बारे में कोई फ़ैसला करना चाहिए। और मुझे बड़ी खुशी है कि पिछले 2-3 सालों से मीडिया इस निगलेक्टेड डिपार्टमेंट पे फोकस कर रहा है और इसके जेन्युइन इश्यूज़ को उजागर कर रहा है, और जो मुश्किलात हम अपनी ड्यूटी में फ़ेस करते हैं, ख़ास तौर पे शोहदा के हवाले से जो कुर्बानियाँ हम देते हैं, उसको अब वो ड्यू रिकग्निशन मिलना शुरू हो गई है जो कि बहुत पहले मिलने चाहिए थी। बिल्कुल सर, यकीनन मां वरी वही ॻाल्हियूं कंदुसि। आम माण्हू खे हाणे 100% पंहिंजी सोच बदिलाइणी पवंदी, पंहिंजो तासुर बदिलाइणो पवंदो। ज़हननि में जेका तव्हांजे ख़्यालात उभरी था अचनि, जेका क्रिएशन आहे तव्हांजी पुलिस डिपार्टमेंट लाइ नेगेटिव, उनखे ख़ुदा रख थोरी देरि लाइ नेगेटिविटी खे हटाए करे पुलिस जूं पॉज़िटिव शयूं ॾिसो। जेकॾहिं हिकु चङाई खे तव्हां फोकस कयो त हक़ीक़त इहा आहे त उहा हिकु चङाई 100 बुराइनि खे किल कंदी आहे। ऐं पुलिस जूं हज़ारे लखे उहे चङायूं आहिनि, त असां छो न उन्हनि जी उन्हनि चङाइनि खे यादि कयूं ऐं छो न उन्हनि जे कम खे सारायूं, छो न उन्हनि खे पंहिंजो सम्झो ऐं छो न उनखे पंहिंजी फैमिली वांगुरु सम्झो। जेकॾहिं मुंहिंजे घर मां को पुलिस ऑफिसर हुजे या पुलिस वारो हुजे, छा मां उनजी रिस्पेक्ट करणु छॾे ॾियां? छा मां उनजो अहसासु करणु छॾे ॾियां? या छा मां उनजो क़दुरु करणु छॾे ॾियां? उनजी उन माउ खां पुछो जंहिंजो पुटु 12 कलाक जॉब करे, ड्यूटी करे, असांजी तव्हांजी प्रोटेक्शन लाइ, सेफ्टी लाइ, सिक्योरिटी लाइ, ऐं घर अची जॾहिं उहो पहुचंदो आहे थकल टुटल, त उनजी माउ उनखे केतिरियूं दुआऊं ॾींदी। उहा असांजी माउ आहे, उहा तव्हांजी माउ आहे। हीअ पुलिस जंहिंजे अंदरि, जंहिं वर्दी में हिकिड़ा सॉफ्ट
माण्हू बि आहिनि, प्यार करण वारा माण्हू बि आहिनि, नफ़ीस इंसान बि आहिनि ऐं पढ़ियल लिखियल ऑफिसर बि आहिनि। वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, जल्दी मिलूं था हिन अॼोकी स्पेशल ट्रांसमिशन जंहिंमें सलाम पेश कयूं था, ख़राज अक़ीदत पेश कयूं था पुलिस जे उन्हनि जवाननि खे जिन शहादत माणी तव्हां लाइ असां लाइ। वंस अगेन वेलकम बैक, खुश आमदीद भली कार। ऐं अॼोको उहो ॾींहुं जंहिं ॾींहं लाइ जेकॾहिं असीं मस्जिद में नमाज़ पढ़ण था वञूं ऐं उते जेकॾहिं इमाम साहिबु तकरीर थो करे ऐं जेकॾहिं इमाम साहिबु उन तकरीर में असांखे अवेयर थो करे ऐं जेकॾहिं सुठियूं ॻाल्हियूं थो ॿुधाए त यादि रखो उन्हनि ॻाल्हियुनि में शहादत जे रुतबे जी ॻाल्हि हूंदी आहे। हिकिड़ो नंढो ॿारु जेकॾहिं स्कूल वञे थो ऐं उहो पढ़णु शुरू करे थो ऐं जॾहिं हुनखे टीचर पंहिंजो पढ़ाए थो ऐं कॾहिं कंहिं टॉपिक ते ॻाल्हाए थो त इहा पक सम्झो ऐं इहा हक़ीक़त आहे त उहो उस्तादु उहो टीचर बि तव्हां सां कॾहिं न कॾहिं शहादत जे रुतबे जी ॻाल्हि ज़रूरु कंदो। जंहिं घर में तव्हां जनमु वठो था उन घर में तव्हांजा वालिदैन, तव्हांजा माउ पीउ, तव्हांजा भाइर, तव्हांजूं भेनरूं कॾहिं न कॾहिं अहिड़ो लम्हो ज़रूरु आयो हूंदो त तव्हांखे शहादत जे बारे में ऐं शहादत जी अवेयरनेस लाइ या शहादत जो रुतबो तव्हांजे घर में बि तव्हांखे केरु न केरु ज़रूरु ॿुधाईंदो। चार दोस्त जेकॾहिं कंहिं होटल ते वेहनि था ऐं पाण में कचहरी कनि था, गुफ़्तगू कनि था, अॼु न सुभाणे, सुभाणे न परीं, कॾहिं न कॾहिं शहादत ते ज़रूरु ॻाल्हाईंदो ऐं शहादत जो रुतबो ज़रूरु को न को दोस्त उन्हनि दोस्तनि मां बयानु कंदो। छो न असीं हिन ॻाल्हि ते पक सम्झूं त शहादत जो रुतबो वाक़ई एॾो वॾो मक़ाम आहे ऐं एॾो वॾो अहम आहे जंहिंजी इज़त अलाह पाक हिन दुनिया में त करे थो पर हुन दुनिया में बि हुनखे सदाईं अमर थो करे छॾे। ऐं शहीद लाइ हिकु वॾो रुतबो इहो आहे त अलाह पाक हुन लाइ फरमाए थो तूं हमेशह लाइ ज़िंदा आहे, शहीद कॾहिं मरंदो न आहे। थोरो जेकॾहिं असां बीइंग अ मुस्लिम हिकिड़े सुठे इंसान जी हैसियत सां इहो सोचूं त इहो रुतबो कंहिं खे मिलियो आहे त शायदि तव्हां ऐं असां अॻिते ॻाल्हाए न सघूं। जिन जा असीं पोइ लॻा आहियूं, जिन जे करे असांजो दीन, असांजो मज़हब, जिन जे करे अॼु असीं हक़ीक़ी इंसान सॾायूं था, जिन जे करे असीं पंहिंजो पाण खे पढ़ियल लिखियल था सॾायूं, जिन जे करे असीं दुनिया में उथूं विहूं था जंहिं तरीक़ेकार सां, जंहिं पैरोकार सां, उन जे ख़ानदान, उन्हनि जे अहल बैत जी ॻाल्हि कयूं। शहादत जी शुरूआति उतां खां शुरू थिए थी ऐं रब काइनात उन शहादत खे एॾो वॾो मक़ाम जीतो त उहो शहीद हमेशह ज़िंदा आहे। त ही जानसारनि जिन असांजे करे, तव्हांजे करे, इंसान ज़ात जे करे, पंहिंजे मुल्क जे करे ऐं यकीनन हिन सूबे जे करे, हिन शहरनि जे करे शहादत माणी आहे त उहे कंहिंखां घटि हूंदा। पोइ छो न असां तव्हां सभु उन फोर्स जी रिस्पेक्ट कयूं जंहिं फोर्स में रहंदे उन्हनि जवाननि शहादत माणी आहे। उहा पुलिस, सिंध पुलिस, पाकिस्तान पुलिस आहे जिन में एतिरियूं शहादतूं थियनि थियूं, पोइ बि हू असांजी सेफ्टी ऐं सिक्योरिटी लाइ ॾींहुं राति महिनत कंदा। सर, प्रोग्राम के एंड में डॉक्टर साहब, जिसे आपने उस शहीद को याद किया जिससे आपने कुछ सीखा और आज भी वो आपको याद है, और उसके आप जब घर पे गए कितने एहसास और कितनी फीलिंग के साथ आप गए, उसकी फैमिली को हौसला देना एक बड़ी बात होती है। क्या कहेंगे उन सारे जवानों के लिए, वो सारे शहीद जो पाकिस्तान में किसी भी कोने में जो जवान शहीद हुआ है, उसकी फैमिली के लिए उसको कैसे खराज अक़ीदत पेश करेंगे आप? देखिए, जैसे मैंने पहले जिक्र किया कि इससे बड़ी कोई और किसी ह्यूमन बीइंग के लिए कुर्बानी मुमकिन नहीं है, और जैसे अभी आप कह रहे थे कि ये वही रास्ता है शहादत का जिस पर हमारे महबूब रसूल करीम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नवासे भी चले और सारे वक्तों के लिए वो एक ज़िंदा मिसाल बन गए। ये वो रास्ता है, इससे ज़्यादा शानदार और अजीम कोई और रास्ता नहीं है। हमें अपनी ड्यूटीज़ डिस्चार्ज करते हुए अपनी जान खोने का कोई डर नहीं है। हम जब भी वर्दी पहन के निकलते हैं तो हम सब एक पोटेंशियल टारगेट होते हैं। जिस तरह का टेररिज्म का माहौल पाकिस्तान में है तो लॉ इन्फोर्समेंट एजेंसीज़ उनका प्राइम टारगेट हैं, और हम बिल्कुल इससे ख़ाइफ नहीं होते। जैसे ये बता रहे थे कि जहाँ पे भी कोई प्रॉब्लम होता है, कोई धमाका होता है, कोई फायरिंग होती है, लोग वहाँ से दूर भागते हैं और हम उस तरफ भागते हैं। सही। तो हमें शहीद होने के हवाले से
कोई हिचकिचाहट नहीं है, कोई खौफ नहीं है, कोई परवाह नहीं है। देखें, ये एक अटल हकीकत है कि जो शख्स भी इस दुनिया में आया है उसने इस दुनिया से जाना है। बिल्कुल जाना है। तो अगर वो जाने का तरीका वो हो जो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के नवासे और उनके जो साथ लोग थे, तो फिर उससे बड़ी अजमत क्या होगी, उससे शानदार डिपार्चर इस दुनिया से, फ़ानी दुनिया से क्या होगा। तो लेकिन जाने वाला चला जाता है, उसको एक बड़ा आला मकाम मिल जाता है, लेकिन जो पीछे रह जाते हैं उसके फैमिली वाले, उनका ख्याल रखना हमारा और सोसाइटी का एक बहुत बड़ी रिस्पॉन्सिबिलिटी है, जिसको पिछले कुछ सालों से ज़्यादा फील किया जा रहा है और उस पर फोकस किया जा रहा है। लेकिन एज दे से कि देयर इज़ ऑलवेज रूम फॉर इम्प्रूवमेंट, तो हमें भी और सोसाइटी को भी, उस मोहल्ले के लोगों को भी जहाँ पे किसी शहीद की फैमिली है, ये जहन में रखना चाहिए कि ये इस फैमिली का एक फ़र्द था जिन्होंने सोसाइटी के आम लोगों के तहफ़्फ़ुज़ के लिए अपनी जान इन द लाइन ऑफ ड्यूटी कुर्बान की है। तो जो भी सोशल इश्यूज़ होते हैं, जो भी प्रैक्टिकल लाइफ की रिक्वायरमेंट्स होती हैं, उसके हवाले से हमें हर मुमकिन तरीके से अपने शुहदा की जो निशानियां बाकी होती हैं, जो उनकी फैमिली है, नियर एंड डियर वंस हैं, उनकी जिस तरह भी मुमकिन हो हम उनकी ज़्यादा से ज़्यादा मदद करें, उनकी हेल्प करें, उनके प्रैक्टिकल लाइफ के जो भी प्रैक्टिकल इश्यूज़ हैं उनके सलूशन के लिए हम अपनी पूरी एनर्जी के साथ फोकस करें। ज़बरदस्त सर। यकीनन इन्हनि फैमिलीज़ खे असांजो सलाम, उन्हनि शहीदनि जी शहादत, उनजे रुतबे, उन्हनि खे असांजो सलाम। साईं फैज़ुल्लाह कुरैशी साहब, तव्हां छा चवंदो, जेके यकीन तव्हांजे लाइ घणा अहिड़ा मिसाल हूंदा जिन सां तव्हां ड्यूटी या फ़राइज़ अंजाम ॾिना, उन मां कोई शहीद थियो हूंदो। जीअं हाणे तव्हां थोरी देरि पहिरीं लियारी में हिकिड़ो वाक़े जी ॻाल्हि पिया कई, उहा शहादत हिकिड़ो आम पुलिस वारो उनखे ईअं को क्रिमिनल अचे शहीद करे हलियो वञे, सदमो त पंहिंजी जाइ ते हूंदो आहे। कीअं ख़राज अक़ीदत पेश कंदो तव्हां पाकिस्तान जे सभिनी शहीदनि खे? जी, अॼु हिन मौक़े ते मुंहिंजे बैच जा 2 जवान, 2 ऑफिसर शहीद थिया। हिकिड़ो मुंहिंजो बैचमेट हुयो ASP सलमान अयाज़ ख़ान, जेको पंहिंजी पोस्टिंग जे पहिरें 6 महीननि में पिंडी में हिकिड़ी एंटी किडनैपिंग कैंपेन जे दौरान शहीद थियो। असां अॼु बि बैचमेट हुनखे यादि कंदा आहियूं। जॾहिं बि असांजो WhatsApp ते, Facebook ते राब्तो थींदो आहे त अॼु बि हुनखे यादि कयूं था। अॼु असांजी तक़रीबन 12 साल 13 साल सर्विस थी वई आहे ऐं हुनजी शहादत असांजी पंहिंजे बैच मां पहिरीं शहादत हुई जेका असां ॾिठी, ऐं अॼु बि असांखे यादि आहे। असांखे ट्रेनिंग कईसीं ऐं अॼु बि हुनजो फादर जेको आहे, असांजा जेका ASPs पंजाब में वेझो आहिनि, हुनजे फादर खे हर साल जॾहिं बि चांस मिलंदो आहे हुनखे विज़िट कंदा आहियूं, हुनखे यादि रखंदा आहियूं। पाण में जॾहिं मिलंदा आहियूं सलमान खे ज़रूरु यादि कंदा आहियूं। इन खां पोइ असांजो हिकिड़ो ॿियो साथी लेफ्टिनेंट हिलाल, जेको DPO दियामेरो, उहो टेररिस्ट जी फायरिंग में 2013 में मुंहिंजे ख़्याल में शहीद थियो। उन ज़माने में DPO दियामेरो तमामु सुठो दोस्त हुयो, साथी हुयो। असां गॾु ट्रेनिंग कईसीं, उनखां पोइ कुझु अर्सो गॾु नौकिरी बि कईसीं। अच्छा, गॾु रहियासीं बि बाद में। ऐं जॾहिं बि इस्लामाबाद मां वेंदो हुउसि पिंडी में मुलाक़ात थींदी। लाहौर में रहियो, DPO अटक रहियो। पोइ अनफॉर्चुनेटली हुनजी पोस्टिंग गिलगित में थी ऐं उते हिकिड़े इनकाउंटर में हिकिड़े फायरिंग जे तबादले में उते जेका टेररिस्ट हुया उन्हनि अटैक कयो ऐं हुन शहादत कई। अॼु बि असां हुनखे यादि कयूं था। अहिड़े तरीक़े सां जेतिरी पोस्टिंग रहियूं आहिनि, किथे न किथे को न को अहिड़ो वाक़ियो थी वेंदो आहे। जीअं हिन लियारी में मुंहिंजो हिकिड़ो हेड कांस्टेबल शहीद थी वियो, जेको बेसिकली ड्रग पैडलर सां उन रेड ते शहीद थियो। अनलिमिटेड वाक़िया आहिनि, असां डेफिनेटली उन्हनि खे यादि रखूं था। ऐं जीअं DI साहब चयो त असांजी इहा कोशिशि हुजणु खपे त हू शहीद त पंहिंजो कर्ज़ु चुकाए हले वियो ऐं हुन पंहिंजो मुक़ाम माणे वरितो, लेकिन हुनजे जेका पोयां जेका वारिस रहिजी विया ते, असांजो अवलीन फ़र्ज़ु आहे एज़ अ पुलिस ऑफिसर, एज़ अ डिपार्टमेंट, एज़ अ गवर्नमेंट, त असां उन्हनि जो लुक आफ्टर कयूं, उन्हनि जे ॿारनि खे फाइनेंशियली, उन्हनि जे रिहाइश जे मसइलनि खे, उन्हनि जे ॿारनि जी तालीम खे। ऐं हिन में कोई शक न आहे त हीअ वेझड़ाई वारे सालनि में इन ते फोकस वधियो आहे। ऐं जीअं अॻु में बि ॻाल्हि जो ज़िक्र थियो त असां हुनखे हाणे शहीद ई डिक्लेयर, शहीद खे ज़िंदा इंसान तो कंदा आहियूं। ऐं तव्हां यकीन कयो त जीअं ई हुनजी शहादत थिए थी, हुनजी सैलरी उतां शहीद डिक्लेयर थींदो आहे, पघार हलंदी रहंदी आहे। ऐं 60 ईयर्स ताईं न सिर्फ़ु हुनजी पघार हले थी, पोइ हुनखां पोइ असां वरी हुनखे पेंशन ॾियूं था। ऐं बाक़ी लाज़मी इहा जेका फाइनेंशियल एड आहे या सपोर्ट आहे, इहा का हुनजी वैल्यू
उनजो को नेमल बदल ना आहे उन ज़िंदगी जो। सही ॻाल्हि पर आहे। लाज़मी जेका पोइते रहिजी वञनि था उनजी सपोर्ट लाइ त मां सम्झां थो त असां हमेशह हिननि खे यादि रखियो आहे ऐं इन में को शक न आहे त इहो मुक़ाम जेको आहे अनमैच आहे। सही। ऐं जंहिं माण्हू बि इन खे कयो उन अलाह ताला जी वॾी महिरबानी आहे ऐं असां डिपार्टमेंट एज़ अ पुलिस ऑफिसर हमेशह उनखे यादि रखियो आहे। थैंक यू वेरी मच फज़ला साहब, वॾी महिरबानी। ऐं मैडम शैला, फाइनली जी किस लफ्ज़ों से खराज अकीदत पेश करेंगी आप देखें, शहीद को ट्रिब्यूट पेश करना एक बहुत बड़ी बात है और मेरे पास अल्फाज नहीं है कि मैं उनको ट्रिब्यूट पेश कर सकूं। अगर अल्लामा इकबाल का एक शेर पढ़ दूं, क्या बात है, एक तो सिंपल शहीद की जो मौत है वो कौम की हयात कौम की है। हयात। देखिए आज अगर शहादत का दर्जा हासिल करते हैं, वर्दी पहनते हैं, चाहे वो किसी भी फोर्स से हो, तो चाहे वो बॉर्डर पे हो, मिलिट्री फोर्स हो, पैरामिलिट्री फोर्स हो, जब वर्दी पहनते हैं तो उसके अंदर भी एक इंसान है और वो इंसान हमदम अपनी जान कुर्बान करने के लिए तैयार है। बिल्कुल। तो उसको ओन करें, उसका भी एहसास करें और जब वो इस दुनिया से चला जाता है, मरना तो हर किसी ने है, बिल्कुल, अगर शहादत के जरिए इसको मशाले राह बनाए तो बहुत अजीम दर्जा मिलेगा। बहुत। तो दुनिया से मुंतकिल तो होना है, ट्रांसफ़र का अमल तो होना ही है, आलम अरवा में जब चले जाएंगे, लेकिन एक अच्छा काम करके जाएं जो दुनिया भी याद रखे। बिल्कुल। तो हमारी ये भरपूर कोशिश होती है कि हम अवामुन नास की खिदमत करें, मुल्क की सबसे पहले पाकिस्तान का दिफा करें और इसी तरह हम करते रहेंगे। दुश्मन के जो अज़म है उनको हम हमेशा नाकाम बनाते रहेंगे। तो जो एक जज्बा लेकर हम वर्दी पहनकर अवाम की खिदमत करते हैं वो एक बहुत बड़ा अजीम जज्बा है। इस जज्बे को रियलाइज़ करें और सोशल मीडिया इसके अंदर बहुत अच्छा भरपूर किरदार अदा कर सकता है और कुछ चैनल्स ने करना शुरू कर दिया है। आई विश के सारे चैनल्स जो हैं वो इसको ओन करें, ना कि हम उसको नेगेटिविटी दिखाएं कि एक पुलिस ऑफिसर 18 घंटे मस्जिद के बाहर ड्यूटी करता है तो आवाम उससे गले तक मिलना पसंद नहीं करती, सब आपस में मिल रहे होते, क्या वो इंसान नहीं है? तो छोटी छोटी सी हमारे एटीट्यूड में, रवैयों में तब्दीली की ज़रूरत है और मिन हैसुल कौम हमें इसको तब्दील करना पड़ेगा। अगर हम चाहते हैं कि दुनिया के अंदर हमारा नाम हो और हम एक अच्छे स्टेट को हम रिप्रेजेंट कर सकें तो हमें ये करना होगा। आखिर में वो मैं शेर पढ़ना चाहूँगी जो मैंने आपसे रिक्वेस्ट की थी, शहादत है मतलूब मकसूद मोमिन, न माले गनीमत न किश्वर कुशाय। क्या बात है जी। आई थैंक यू वेरी मच मैडम शैला, थैंक यू वेरी मच डॉक्टर जमील साहब, सो नाइस ऑफ यू एंड थैंक यू वेरी मच फैज़ुल्ला साहब, वॾी महिरबानी तव्हांजी बि लख थोरा तव्हांजा। हक़ीक़त इहा आहे त अॼु हीउ जेको प्रोग्राम हुयो शहीद को नेमो बदिलना आहे, हिन में को शक कोन्हे, पर तव्हां ऐं असां ते पोइ फ़र्ज़ु थी थो वञे त उन शहीद खे यादि कयूं ज़िंदगी भर। जेको शहीद थिए थो तव्हांजे लाइ, असांजे लाइ, जेको शहीद थिए थो पंहिंजे मुल्क लाइ, पंहिंजी धरती लाइ, पंहिंजी क़ौम लाइ, जेकॾहिं थोरो माज़ी में वञूं ऐं उनजी थोरी महिनतुनि ते नज़र विझूं त उन तव्हांजे लाइ, असांजे लाइ छा न कयो। ईद जो ॾींहुं हुजे, हर माण्हू पंहिंजी फैमिली सां, पंहिंजे ॿारनि सां गले ईद मिलंदो आहे, ईद नमाज़ लाइ तयारु थींदो आहे। जेके तव्हां पुलिस ऑफिसर्स खे या पुलिस वारनि खे तव्हां ॾिसंदो त मस्जिद जे ॿाहिरां हज़ारे माण्हू मस्जिद में अंदरि ईद नमाज़ था पढ़नि ऐं हू ॿाहिरि पंहिंजी ड्यूटी में मसरूफ़ आहिनि, वर्दी में ड्यूटी था पिया फ़राइज़ सरनि जा ॾियनि। केरु आहिनि, कंहिंजे करे था कनि? कॾहिं हिन ते गौर न कयोसीं? तव्हां ऐं असां शॉपिंग मॉल्स में, एसी एयर कंडीशन शॉपिंग मॉल्स में शॉपिंग था कयूं, पुलिस ऑफिसर या पुलिस वारा ॿाहिरि मोबाइलुनि में, रोडनि ते, शॉपिंग मॉल जी गेट ते सिक्योरिटी लाइ बीठा आहिनि, कंहिंजे लाइ? कॾहिं हिन ते गौर न कयोसीं? तव्हां ऐं असां गाॾियुनि में ट्रेवल कयूं था, अंदरि एसी हले थी, ॾाढो रिलैक्स आहियूं, सीट बेल्ट पातल आहिनि, न आहिनि पातल, फैमिली सां गॾु वञूं था, अचूं था, रोड ते तव्हांखे कहिड़ी मोबाइल नज़र ईंदी जंहिंमें जवान एॾो भारी असला खयूं बीठा आहिनि। हिकिड़ो आम माण्हू 5 कलाक 3 कलाक त छा 10 मिंट हुनखे तव्हां ख़ाली बैग जो 5 किलो वारी 10 किलो वारी शायदि तव्हां सां विड़ी पवंदो या उछलाए हलियो वेंदो। हू जवान तव्हांजे लाइ उहो हथियार तव्हांजी सेफ्टी लाइ खणी बीठो आहे, जेको पंहिंजे सीने सां लॻाए बीठो आहे ऐं तयारु आहे हर वक़्तु शहादत लाइ, पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु आहे। पर तव्हां ते हिकिड़ी आंच छा, हिकिड़ी ज़रे बराबरि का शइ बर्दाश्त न कंदो, छो त हुनजी ड्यूटी आहे, हुनजो फ़र्ज़ु आहे, हुनजो वचन आहे, हुनजो वाइदो आहे ऐं हुनजो हल्फ़ आहे त मां ख़िदमत कंदुसि पंहिंजे मुल्क जी ऐं पंहिंजे मुल्क जी आवाम जी। पंहिंजो पाण खे शहीद कराइण या माराइण पसंदि कंदुसि, पर आवाम जी ख़िदमत ज़रूरु कंदुसि, हुनजी सेफ्टी ऐं सिक्योरिटी लाइ। अचो त गॾिजी अॼु इहो अज़म कयूं ऐं इहो वाइदो कयूं त तव्हां ऐं असां जीअं पंहिंजी फैमिली जी रिस्पेक्ट था कयूं, जीअं घर में पंहिंजे वॾे जी रिस्पेक्ट कयूं था, जीअं पंहिंजे भाउ जी रिस्पेक्ट कयूं था, जीअं पंहिंजे टीचर जी रिस्पेक्ट कयूं था, जीअं पंहिंजे मुअसिननि जी रिस्पेक्ट कयूं था या जिन इदारनि में कमु कयूं था हुनजे ऑफिसर जी रिस्पेक्ट कयूं था, ईअं ई हिन पुलिस खे, हिन वर्दी में
जेके इंसान आहिनि उनजी रेस्पेक्ट कयूं, उनखे पंहिंजो सम्झूं, बजाए इन खां परे वञण जे, इन जे वेझो वञूं त इन्हनि में असां में को फ़र्क़ु न हुजे। अॼु मां न आहियां त मुंहिंजे घर मां सुभाणे को फैमिली मेंबर पुलिस वारो थी सघे थो, मुंहिंजी फैमिली न त मुंहिंजे कंहिं दोस्त जो को फैमिली वारो पुलिस ऑफिसर थी सघे थो। छा मां उनजी रिस्पेक्ट न कंदुसि? छो त उनखे वर्दी आहे? हरगिज़ न। जेकॾहिं मां हिकु सुठो पाकिस्तानी आहियां, पढ़ियलु लिखियलु पाकिस्तानी आहियां, त मूं ते सभ खां पहिरीं फ़र्ज़ु थिए थो त मां पंहिंजी फोर्सिस जी रिस्पेक्ट कयां ऐं पंहिंजी इलाइक़े जी पुलिस जी, पंहिंजे मुल्क जी, पंहिंजे सूबे जी पुलिस जी रिस्पेक्ट कयां। सलाम उन्हनि शहीदनि खे जिन शहादत ॾिनी पाकिस्तान लाइ, जिन शहादत ॾिनी अवाम लाइ, जिन शहादत ॾिनी तव्हांजे लाइ, असांजे लाइ। शहीद ज़िंदा आहिनि ऐं उनजे मान ऐं मर्तबो ऐं उनजो उहो मक़ाम केरु बि नथो वठी सघे। सिंध टेलीविजन प्रोग्राम 4 अगस्त जी स्पेशल ट्रांसमिशन योम शुहदा जेका ख़राज अक़ीदत सां पेश कई पुलिस जनि सभिनी शहीदनि खे, जवाननि खे, चाहे उन में मेल हुजनि या फीमेल हुजनि, सभिनी खे असांजो सलाम। पुलिस जनि जवाननि खे न बल्कि असां, बल्कि सिंध पुलिस जे ऑफिसर्स ऐं पाकिस्तान जी सॼी अवाम मिली करे अॼोके ॾींहं ते ख़राज अक़ीदत पेश कई आहे। सो अॼोकी ट्रांसमिशन में पंहिंजे मेज़बान मसरूर राजपर खे इन दुआ सां त अलाह पाक हमेशह असांजे मुल्क जी हिफ़ाज़त करे ऐं अहिड़ा पुलिस ऑफिसर्स असां लाइ हमेशह सही सलामत हुजनि ऐं अलाह पाक हिन खे सिहत ॾिए त हीअ असांजी हिफ़ाज़त कंदा रहनि, पंहिंजे मुल्क जी हिफ़ाज़त कंदा रहनि। इन नारे सां पाकिस्तान ज़िंदाबाद, सिंध पुलिस पाइंदाबाद। Thank you.